बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, हक मौजूद एंड गुड इवनिंग। अवां सभिनी खे भली कार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में। ऐं हीउ जेको एपिसोड आहे उहो ॾाढो ज़बरदस्त थियण वारो आहे। अवां सोचे रहिया हूंदा ज़बरदस्त कीअं थियण वारो आहे। हा, उनजो हिकिड़ो कारण आहे जेको अव्हांखे ॿुधाईंदसि थोरी देरि खां पोइ। फ़िलहालु कुझु कचहरी पाण में। सो हीउ प्रोग्राम अव्हां जॾहिं शो ख़तमु थींदो उनखां पोइ यूट्यूब ते ॾिसी सघो था। ऐं फेसबुक ते असांजो ऑफिशियल फैन पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। उते अव्हांखे हिन प्रोग्राम जा क्लिप्स मिली वेंदा, अव्हां पंहिंजो फीडबैक ॾेई सघो था। ऐं उमेदु आहे त अव्हांखे हीउ प्रोग्राम पसंदि अची रहियो हूंदो, छो त कोशिशि हूंदी आहे त नवां हुजनि या पुराणा हुजनि, मतिलबु ईअं चई सघां थी त सीनियर हुजनि या जूनियर हुजनि, इहो मुंहिंजे ख़्याल में वधीक बहितरु रहंदो। त असां उन्हनि शाइरनि खे हिते इनवाइट कंदा आहियूं, उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं, उन्हनि जा जेके ख़्याल हूंदा आहिनि, जेके वीचार हूंदा आहिनि, अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। ऐं घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेका सीनियर ऐं जूनियर जी या हिकिड़ी चइजे त जनरेशन गैप आहे, उन गैप जी जेका सोच आहे, उहे ॿ अलॻि अलॻि शयूं जॾहिं पाण में कॾहिं टकराईंदियूं आहिनि, कॾहिं पाण में उहे मिली वेंदियूं आहिनि, त उहो जेको ख़ूबसूरत संगम हूंदो आहे न, उहो ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। बहरहाल अॼु बि सोच जो इहो ई हसीन संगम खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्रोग्राम में मौजूदु आहे तमामु बहितरीनु शाइर, जंहिंखे यकीनन अव्हां हर TV चैनल ते ॾिसी चुका हूंदा आहियूं। उन जी शाइरी ज़बरदस्त हूंदी आहे, पर उन्हनि जे पढ़ण जो अंदाज़ लाजवाब हूंदो आहे। वरी उनखां बि ज़बरदस्त शइ त उन्हनि खे पंहिंजी शाइरी यादि हूंदी आहे। ऐं मुंहिंजे लाइ इहा ॾाढी हैरान कुन ॻाल्हि हूंदी आहे त शाइर खे पंहिंजी शाइरी यादि आहे, छो त मां बि लिखंदी आहियां। यकीन कयो, मूंखे हिनमहिल ताईं पंहिंजी का हिकिड़ी सिट बि यादि कोन हूंदी। इन जो इहो मतिलबु न आहे त मां कंहिं ॿिए खां लिखाईंदी आहियां, पाण ई लिखंदी आहियां, पर हिकिड़ो ख़्याल ईंदा आहिनि, लिखंदा आहियूं, वरी नवां ख़्याल ईंदा आहिनि, वरी हिकिड़ा ख़्याल पुराणा थी वेंदा आहिनि, उहे विसरी वेंदा आहिनि, वरी इंसानु नई राह ते या सोच जे नए सफ़र ते हली पवंदो आहे। बहरहाल इहो ज़िंदगी जो हिसो आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे महमूद अयाज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा पहिरियों ॿुधायो, मां तव्हांजो नालो सही वरितो? ज़बरदस्त। ही महमूद आहे या महमूद आहे? महमूद आहे। महमूद, अरेबियन। ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि। सो शाइर आहियो? बिल्कुलु। यकीनन वॾे अरसे खां पोइ अॼु मुलाक़ात थी आहे। सो शाइरी हले पई ज़बरदस्त तरीक़े सां। ज़बरदस्त तरीक़े सां, माना गज़ल खां कुझु हटिया आहियो या सिर्फ़ु गज़ल ई आहे अञा? गज़ल लिखां पियो मां, शुरूअ में बि चयो ऐं हाणे बि। दरअसल बसि उन हिकिड़ी शइ सां निभाव आहे त जंहिं बि शइ ते तव्हां सुठी दस्तरज़ रखो था, उन सां ई निभायो। ऐं गज़ल मूंखे इन जे करे पसंदि आहे त हू पाबंद आहे। उहे घणनि शयुनि खां असांखे सेखारे बि अथो। हिकु त उन में वज़न बहर सभिनी शयुनि जी ऐं सभ खां वॾी अहमियत आहे ख़्याल जी। बिल्कुलु, त ख़्याल कहिड़े टाइप जो आहे। हाणे लखें शाइर आहिनि ऐं उन्हनि जा वरी लखें गज़ल आहिनि लिखियल, ठीकु आहे। ऐं एतिरी शाइरी ॻाइजे बि ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे, का शइ लिकेजे बि नथी, हर शइ रखिजे बि थी। सो मां कोशिशि कई आहे त पंहिंजो नंढड़ो ई मक़ाम सही गज़ल में जहिड़ो बि हुजे पंहिंजो हुजे ऐं मुनफ़रद हुजे, पोइ उन सफ़र में अञा ताईं पंधु जारी आहे, गज़ल ई लिखां पियो। माशाअल्लाह। ऐं जेसि ताईं मां शयुनि खे ॾिसां पई, छो त लाज़िम आहे, सोशल मीडिया अॼुकल्ह हिकिड़ो वॾो मीडियम आहे। मां हिनखे चवंदो आहियां आलमी ओताक। हा, आलमी ओताक। जॾहिं असां उन आलमी ओताक में झाती पाईंदा आहियूं त अव्हांजो नालो बि नज़र ईंदो आहे, अव्हांजी शाइरी बि नज़र ईंदी आहे। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बहरहाल हाणे पहिरीं शाइरी उहा ॿुधायो जेका तव्हांखे डिफाइन करे। शाइरी जेकी बि लिखी आहे उहा सॼी मां पाण ते ई लिखी आहे। मतिलबु मुंहिंजी जेकी ज़िंदगी जा पहलू आहिनि, हिसा आहिनि, जेकी कैफ़ियतुनि मां आउं गुज़रां थो, उन ई कैफ़ियतुनि खे बयानु कयो आहे। पर हिकिड़ी ई गज़ल में सॼी ज़िंदगीअ खे न समाए सघिया आहियूं। पोइ कंहिं गज़ल में को हिकिड़ो शेर आहे, कंहिं गज़ल में ॿ शेर आहिनि जेके असां सां ठहकनि था, असांजे माहौल सां। ऐं शाइर आहे, उहे मुशाहिदा थियनि था, नयूं शयूं ॾिसूं था, रोज़ु नओं माहौल आहे ऐं नवां हालात आहिनि। पोइ मुंहिंजी हिकिड़ी तबियत रही आहे, अवां इन शइ मां वाक़िफ़ु आहियो, तव्हां सां प्रोग्राम बि कया आहिनि। बिल्कुलु। त शाइरी जेकी बि कजे
उहो जल्दबाज़ी या लॿाड़ो सॿाड़ो न हुजे, तकलीफ़ ऐं ॾात जो इंतज़ारु जॾहिं बि अचे, कॾहिं कॾहिं 6-6 8 महीना थी वञनि था, का शइ न लिखिजंदी आहे। के माण्हू अहिड़ा दोस्त आहिनि जेके घणो राब्ते में रहंदा आहिनि, उहे पुछंदा बि आहिनि त का शइ लिखी आहे या का अहिड़ो गज़ल त असांखे ॿुधाए, या जेके हर शइ मां वाक़िफ़ आहिनि। त मां उन्हनि खे चवंदो आहियां फ़िलहालु न, 6 महीना थिया आहिनि, तूं कुझु न लिखियो आहे, पैसनि कमाइण में मसरूफ़ आहीं, दुकानदारी में मसरूफ़ आहीं। मां चवंदो आहियां इहा शइ इन शइ सां ॿधल न आहे, त ज़रूरी न आहे आउं दुकानदार आहियां त बसि मां उन में आहियां त मां शाइरी नथो लिखी सघां। दरअसल मां इंतज़ारु कयां थो ॾात जो त उहो फ्रेम ठही अचे। हाणे उन ॾींहुं वेठे वेठे कंहिं दोस्त जी ॻाल्हि यादि अची वई त मुंहिंजे वात मां ख़ुदि ई अल्फाज़ निकिरी विया, उहो शेर थी वियो त अकेलाईअ जो शिकार थी वेंदे, अकेलाईअ जो शिकार थी वेंदे, ॿारनि सां घुमंदे त ॿार थी वेंदे। हाणे मां इहो जेके ॿुधायो दोस्त खे, हुन चयो इहो मुकमल ॿुधायो। मां चयुमि सिर्फ़ु इहो हिकिड़ो शेर आहे। चई पोइ तूं अञा लिखियो न आहे? मां चयुमि जॾहिं हुनजो सॼो ख़्यालु पाण आलम थिए, इहो हिकिड़ो निकिरी आयो। हाणे हिन जो वज़न छा आहे, बहर छा आहे, हिकु अलॻि बहस आहे, पर जेको हुनजो ख़्यालु आहे त उन में अकेलाई जो शिकार थी वेंदे, ॿारनि सां घुमंदे त ॿार थी वेंदे, माना ॿाहिरि बि निकिर, थोरो उथ वेह दोस्तनि सां। सिर्फ़ु माण्हू हिकिड़े हंधि महदूद रहे थो, ज़रूरु हुन माहौल हुन ते असरात छॾे थो पंहिंजा। ऐं तव्हांजो इहो जवाबु ॿुधी त तव्हां 6-6 महीना न लिखंदा आहियो, मां बिल्कुलु बि हैरान न थी आहियां। छो त मूंखे लॻंदो आहे त जेको असुलु राइटर हूंदो आहे न, उहो ईअं ई हूंदो आहे। ऐं मां इहो त नथी चवां त मां का असुलु राइटर आहियां, मां मिड़ई कॾहिं कॾहिं को लिखंदी आहियां, पर कॾहिं कॾहिं त सालनि जा साल न आहियां लिखी सघंदी, छो त उहो तसलसुल, उहो फ्रेम मिलंदो ई कोन आहे, उहो जुड़ंदो ई कोन आहे। ज़्यादती त करणी न आहे न कंहिं बि शइ सां। बिल्कुलु। सो 4 शयूं लिखो, पर अहिड़ियूं लिखो जो माण्हू आ न कनि, वाह कनि। सो बहरहाल को ईअं वाह जहिड़ो गज़ल ॿुधायो त ईअं रंग ॼमे प्रोग्राम जो। हिकिड़ो चोसुठो थो ॿुधायांव, थोरो मुनफ़रद ऐं ताज़ो लिखियो आहे। ज़रूरु। त अखियुनि निंड जो इंतज़ारु कयो ई न हो, अखियुनि निंड जो इंतज़ारु कयो ई न हो, तो मूंसां प्यार, हा प्यार कयो ई न हो। वाह। अखियुनि निंड जो इंतज़ारु कयो ई न हो, तो मूंसां प्यार, हा प्यार कयो ई न हो। असां जाग जीवन में जाम जिया होती, असां जाग जीवन में जाम जिया होती, असां सुख सफ़र में शुमार कयो ई न हो। असां सुख सफ़र में शुमार कयो ई न हो। अखियुनि निंड जो इंतज़ारु कयो ई न हो, तो मूंसां प्यार, हा प्यार कयो ई न हो। वाह 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 वाह। हाणे इहो हिकिड़ो चोसुठो आहे, ॾाढो सुठो मूंखे वणंदो आहे। मुंहिंजी शाइरी आहे, मां लिखां थो त मूंखे पंहिंजी सभु शाइरी वणंदी आहे, पर इन में हिकिड़ो जीअं गज़ल में 10 बंद आहिनि, 20 बंद आहिनि, उन्हनि सभिनीनि में हिकिड़ो शाह बंद हूंदो आहे। शाह बंद मतिलबु जेको सफ़ा टॉप ते हुनजो ठहकंदड़ ख़्यालु मुनफ़रद। त मां हिन पंहिंजे 64 खे ईअं ई महसूस बि कयां थो, पर इहा हिकु सच जी ॻाल्हि थो ॿुधायां त वधाउ न आहे इन ॻाल्हि में, त मां इंतज़ारु कयां थो ॾात जो। हाणे अगरि आउं चाहियां, जेतिरो अलाह साईं मूंखे नंढिड़ो इल्मु ॾिनो आहे, तव्हां जहिड़नि दोस्तनि जे विच में वेही प्रोग्राम था कयूं, त उन जे ज़रिए आउं हिकु ॾींहं जे अंदरि अहिड़ा 2 4 6 8 10 गज़ल लिखी सघां थो, हा न। पर उहे शयूं असांजे प्लेटफॉर्म जेको सिंधी अदबी संगत आहे, या जिते सुठा नक़ाद, सुठा राइटर वेहनि था, सीनियर वेहनि था, उहे इन शइ खे तस्लीम नथा कनि, इन शइ खे एक्सेप्ट नथा कनि, छो जो उन शाइरीअ सां बि ॼण ॾाढो ई थियल आहे। हाणे हर शइ जो हिकिड़ो ॾाढो थींदो आहे न, हिकु हूंदी आहे रज़ामंदी, ॾात रज़ामंदी आहे त उनजो पाण आलाप थिए थो, ऐं जेको ॾाढ सां थिए थो न, इहा ज़्यादती थिए थी, उहा शइ पाण बयानु कंदी आहे। त इहे ज़ोरीअ मूंसां लिखी। बिल्कुलु। सो महिमान सभई क़ाबिल एहतराम हूंदा आहिनि, ऐं उन्हनि सां कचहरी दौरान कुझु न कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे, पर मूं इहो बि ॾिठो आहे त घणा किताब लिखण जे रेस में जॾहिं उहा शाइरी पढ़ंदा आहिनि या असां ॿुधंदा आहियूं, त पोइ सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि त छा कीअं रिएक्ट कयूं। यकीन कयो ईअं बि थींदो आहे। बिल्कुलु। सो उहा ई ॻाल्हि आहे त इंसानु घटि लिखे, थोरो लिखे। हाणे घणा अहिड़ा दोस्त बि आहिनि जेके शाइरी उन्हनि पंहिंजी उमिरि खां वधीक शाइरी लिखी छॾी आहे, ऐं उन्हनि छपराए बि आहे, ठीकु आहे।
मां अञा ताईं किताबु तयारु कयो आहे पर मां छपरायो न आहे। कुझु दोस्त चवंदा आहिनि भला असां छपराए छॾियूं, मां न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ज़िंदगीअ में हिकिड़ो ई किताबु लिखिबो ऐं छपराइबो, ऐं उहो सुठो ई हूंदो, मुख़्तसिर हूंदो, सुठो। त इन शइ जी रोड खां मां ॿाहिरि आहियां त किताबु छपराइजनि या इन शइ में हिसो वठी कंहिं शइ जो एवॉर्ड वठिजे या किथे महसूसु कराए को वज़ीफ़ो वठिजे त मां साहिब किताबु आहियां। मां इहो थो चाहियां त माना मुनफ़रद सुठी ऐं तख़लीक़ जेके चयो वञे न, तख़लीक़ आहे, उन तख़लीक़ जे लाइ तव्हांखे वक़्तु खपे थो। हिकु ॾींहं जो कमु न आहे, हिकिड़ी रियाज़त आहे, हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमां तव्हांखे गुज़रणो पए थो। अच्छा, शाइरी जी बाक़ाइदा शुरूआति कीअं थी, कॾहिं न कीअं थी? दरअसल त शाइरी त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे मां ॼाओ आहियां त मूं में मौजूदु हुई, पर मूंखे उन शइ जो अहसासु तॾहिं थियो जॾहिं मूं इश्क़ु कयो, मोहबत कई, त मूंखे इहो महसूसु थियो त इहा शइ अगरि जे लिखिजे या पंहिंजी जेकी ॻाल्हि आहे, जेकी आउं सोचे रहियो आहियां या जेको मुंहिंजे अंदर में पीड़ा हले थी, इहो कंहिंखे ॿुधायां, उनखां बहितरु आहे भला इहो लिखिजे, त मूं शाइरी जी शुरूआति कई। शाइरी हर, मां सम्झां थो, जेको बि माण्हू आहे अदब सां वाबस्ता आहे, उन्हनि में इहे तख़लीक़ी जुज़ा बि हूंदा आहिनि। पोइ के माण्हू उन शइ खे ध्यानु ॾींदा आहिनि, के पाण खे महसूसु कंदा आहिनि, के न। सही। अच्छा, मोहब्बत जो ईअं बेबाक इज़हार इलाही घटि माण्हू कंदा आहिनि, या त सिर्फ़ु उहे कंदा आहिनि जिन खे मोहब्बत मिली वञे, या वरी को हूंदो आहे सफ़ा बोल्ड ख़्याल जो माण्हू, पोइ चवंदो आहे हा ठीकु आहे, इश्क़ कयोसीं, कहर कयोसीं, उस्ताद बुखारी चवाणे हिकिड़े दिलि जे दिलबर ख़ातिर दुश्मन सारो शहर कयोसीं। सो मोहब्बत मिली न? मोहबत दरअसल मां जॾहिं अकुल संभालियो, होश संभालियो, त मूं इहो डिसाइड कयो त शुकुरु थियो जो मोहबत न मिली। ऐं इहा हिकु सच जी ॻाल्हि आहे त जेके मोहबतूं मिली वञनि थियूं, उहे मोहबतूं मरी बि वञनि थियूं। ऐं मां शायदि अगरि मोहबत हासिलु थी वञे हा, या जेकी पंहिंजी पसंदि हुई उहा शइ मिली वञे हा, त मां शाइर न हुजां। ऐं मुंहिंजी शाइरीअ में एतिरी माना जिद्दत या एतिरी नवाइण या कंहिं शइ खे रियलाइज़ करणु, कंहिं शइ खे वाज़े बयानु करणु, इहे शयूं न रहनि हा। ऐं मां इन शइ जो क़ाइल हुयुसि नंढपण खां ई वठी त सुठा शाइर तॾहिं ई थींदा आहिनि जॾहिं उन्हनि खे जुदाई ऐं फ़ासिला मिलंदा आहिनि ऐं उन्हनि खे इहे सभु तकलीफ़ुनि मां गुज़रंदा आहिनि। पोइ मां इन शइ खे, अर्जुन शाह जो हिकिड़ो किथे मूं पढ़ियो आहे, इंडिया जो आहे शाइर, त मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजी तोसां मोहबत थी वई आहे। मूंखे इहो अहसासु तॾहिं थियो जॾहिं तूं मूंखां धार थी वई आहे। त इंसान जो जॾहिं को गॾु आहे न, त उनखे ख़बर नथी पवे उनजे अहसास जी, जॾहिं हू अलॻि थींदो आहे, धार थींदो आहे न, पोइ उहो माण्हू महसूसु कंदो आहे त हीउ माण्हू मूंखां अलॻि थी वियो, माना इन सां मुंहिंजी मोहबत हुई जंहिंजे करे मूंखे का शइ नज़र न पई अचे। त इन शइ जो आउं क़ाइल आहियां त मोहबत जेकी ला हासिलु आहे, उन में माण्हू पाण वॾो मज़बूत थो थी वञे ऐं बीहजी थो वञे, ऐं जेके मोहबतूं मिली थी वञनि उन में इंसानु गाफ़िल बि थी थो वञे। ॻाल्हि कई आहे, सो इंसानु वाक़ई गाफ़िल बि थी वेंदो आहे। पर ॾिसो, अक्सर मोहबत जॾहिं जुदा थींदी आहे त ॼण इंसान जे वजूद जे मां को हिसो अलॻि थींदो आहे, बिल्कुलु टुटंदो आहे। सो उहा जेका पीड़ा आहे, उहा लाज़िम आहे, हिकिड़ो शाइर त पंहिंजी बयानु करे वियो, सही, पर हिकिड़ो ॿियो फ़र्द बि हूंदो आहे। अक्सर इन कैफ़ियत में माण्हू टिनि चइनि क़िस्मनि जी हालात में हलिया वेंदा आहिनि। शाइर, ॻाइणो, पेंटर या सफ़ा आला क़िस्म जो चरियो थी वेंदा आहिनि माण्हू, मेंटल बि थी वेंदा आहिनि, ऐं या त वरी माण्हू सफ़ा एक्सेस नशे जे तरफ़ हलिया वेंदा आहिनि, मवाली बि थी वेंदा आहिनि। तव्हां खोड़ अहिड़ा किसा आहिनि असांजे समाज में जिन खां तव्हां पुछंदव त बाबा तूं हिन स्टेज ते छो पहुतो आहे, त उनजो रीज़न इहो ई हूंदो उन्हनि जो ज़्यादातर त असांखे इश्क़ में, मोहबत में नाकामी मिली, पोइ असां सिगरेट पीतोसीं, पोइ हीअं कयोसीं, असां विखरी वियासीं। त आउं इन शइ खे, इन सभिनीनि शयुनि खां बचण जे करे शाइरीअ जो रस्तो मूंखे ॾाढो महफ़ूज़ लॻो, ऐं इन रस्ते में अलाह साईं जा अहसाननि, सुठी इज़त बि मिली ऐं सुठा दोस्त, पढ़ियल लिखियल माण्हुनि जी विच में वेहण सां इल्म में इज़ाफ़ो सिखियासीं। त इन शइ अञा मूंखे मज़बूत कयो शाइरीअ, जंहिं माना ईअं आहे त विखरण खां मूंखे बचायो। न त इंसान जी हर तबियत, दिलि पंहिंजी आहे। को माण्हू इन्हनि शयुनि खे लाइट वठंदा आहिनि, के माण्हू डीप में हलिया वेंदा आहिनि। अहिड़ा माण्हू आहिनि जिन पाण खे शूट बि करे छॾियो आहे, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन पंहिंजो ज़िंदगीअ जो को अहिड़ो क़दम खणी छॾियो आहे
जंहिंमें उहो समाज जो हिसो ई न रहिया आहिनि बिल्कुलु या त सफ़ा ख़ारिज थी विया आहिनि। त मां इहे सभु शयूं सोचे इहो चयो, माना पाण सां ई पाण फ़ैसिलो कयो त अगरि मां कंहिं बि तरफ़ वञा थो त छा इहा मुंहिंजी शख़्सियत खे इहा शइ सुहे थी, छा मां अॻिते हली माण्हुनि खे छा ॿुधाईंदुसि, छो न मां हीउ रस्तो वठां, इल्मु अदब शाइरी नाविल कहाणियूं डाइजेस्ट मौसीक़ी सुठनि माण्हुनि सां मां ईअं महसूसु करायां त हीअ हिकिड़े ॼण क़िस्म जो इम्तिहान उहो मां फेल थियो आहियां या पास थियो आहियां, पर मां इम्तिहान में वेठुसि। वरी ॿी का शइ ॾिसंदासीं, ठीकु आहे। तू वे हर जाई तो अपना भी है तौर सही, तू नहीं तो और सही और सही। त मूं ज़िंदगीअ में इन शइ ते बि वॾो तवजो ॾिनो, पंहिंजी ज़िंदगीअ खे हक़ीक़त इहो आहे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त इंसान ॾिसो ज़िंदगी जो जेसि ताईं मौत बरहक आहे, जेसि ताईं अचे नथो तेसि ताईं न मरिजे, तेसि ताईं जीअण जी हर उहा मुमकिन कोशिशि कजे जंहिंमें तव्हां सर्वाइव करे सघो था ऐं ज़िंदगी खे को नओं टर्न को नओं ट्विस्ट ॾेई सघो था। बिल्कुलु। सो शाबाश। वेल हाणे इन ख़ुशी में भला शाइरी थी वञे। भले तव्हां जीअं चवंदो शाइरी त मोड़ अणखुट आहे। असां त चाहींदासीं त ॻाल्हायो बि शाइरीअ में। उर्दूअ में जीअं तव्हां सां अॻोणे बि गुफ़्तगू थी, हिकिड़ो गज़ल आहे उहो ॿुधायांव थो। ज़रूरु इरशाद। तेरे कितना करीब हूँ मैं इस शहर में खुश नसीब हूँ मैं। वाह। तेरे कितना करीब हूँ मैं इस शहर में खुश नसीब हूँ मैं, और तुम ही समझती हो चंद लोगों में, तुम ही समझती हो चंद लोगों में, लोग कहते हैं अजीब हूँ मैं। वाह। याद तुम्हारी सकून बख्शती है, याद तुम्हारी सकून बख्शती है, यार तेरा ही नसीब हूँ मैं। इश्क ने यहाँ पहुँचाया महमूद, इश्क ने यहाँ पहुँचाया महमूद, वरना बहुत गरीब हूँ मैं। तेरे कितना करीब हूँ मैं इस शहर में खुश नसीब हूँ मैं। वाह 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 वाह, लाजवाब लाजवाब, तमामु बहितरीन। भला हाणे सिंधीअ में कुझु अहिड़ो ई थी वञे। खोड़ सारी शाइरी आहे सिंधीअ में, त उर्दूअ में मां मख़सूस लिखियो आहे ऐं सिंधी मुंहिंजी पंहिंजी ज़बान आहे त मां उन ते शनाख़्त बि आहे तव्हांजी। मूंखे यादि आहे त जॾहिं मां शुरू में उर्दू में शाइरी कयां पियो त अब्दुल गफ़ार तबसुम साहब खे चयो मैं बाबा साईं मां हीउ उर्दू में लिखियो आहे, त मूंखे चयईं बाबा ॿोलीअ सां को बि झेड़ो झगड़ो न आहे, पर जे तव्हां पंहिंजी ज़बान में लिखो था त उन में तव्हांजी पहचान थींदी। ऐं अॼु आउं उहो भायां थो त जेकर आउं उर्दूअ में, छो जो उर्दूअ जो प्लाट तमामु वसी आहे ऐं उते तमामु वॾी मिक़दार जी रश आहे माण्हुनि जी शाइरनि जी, त मां इहो बसि पंहिंजी सिंधी ज़बान जे करे बि हिकिड़ो ढकु रखिजी वियो त सिंधी ज़बान में शाइरी कई त उनजे करे वरी अलाह साईं इज़त बि में इज़ाफ़ो कयो ऐं वरी ज़ाहिर बि थी पियासीं त महमूद हयाज़ बि शाइर। माशाल्लाह। सिंधीअ जो हिकिड़ो गज़ल आहे, अणभा अणभा वार असांजा, बुख ते वेठल ॿार असांजा। वाह। अणभा अणभा वार असांजा, बुख ते वेठल ॿार असांजा, ऐं केरु लहे थो सार असांजी, वाह। कहिड़ा आहिनि यार असांजा। हाय। केरु लहे थो सार असांजी, कहिड़ा आहिनि यार असांजा, ऐं गुलशन जा गुल बि कुमाण आहिनि, गुलशन जा गुल बि कुमाण आहिनि, माली हिन बेकार असांजा, माली हिन बेकार असांजा। अणभा अणभा वार असांजा, बुख ते वेठल ॿार असांजा। वाह। महमूद कॾहिं मायूस न थियो आहे, महमूद कॾहिं मायूस न थियो आहे, ॿेड़ा थींदा पार असांजा, अणभा अणभा वार असांजा, बुख ते वेठल ॿार असांजा। वाह 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 वाह, लाजवाब, तमामु बहितरीन। इहो मूं थर जे पस मंज़र में लिखियो हुयो कुझु साल अवल, जॾहिं तमामु हालात अहिड़ा हुया जंहिंमें सैलाब बि आया, वरी थोरो अरसो अवल किरोना बि गुज़री हुई ऐं अहिड़ा हालात थी विया त पोइ मूं लिखियो। ऐं इहो थर जो रागी आहे अब्बास फ़कीर साहब, उन इहो गुनगुनायो ॻायो बि आहे, उनखे बि ॾाढो सुठो लॻो। मुंहिंजी हिकिड़ी आदत रही आहे अकासी जेकी बि ॾिसां लिखां पोइ कुझु बि हुजे। वधीक मां असां कचहरी बि कंदासीं, अॼु मूंखे ख़बर आहे त वक़्तु पखीअ जीअं उॾामी वेंदो। सो बहरहाल टाइम आहे मुख़्तसिर ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
जी व्यूवर्स, वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में ऐं महमूद अयाज़ अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे। सो उन सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं उमेदु आहे त अॼु मूंखे महमूद जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं पसंदि अची रहियूं हूंदियूं। बहरहाल वापसि अचूं था पंहिंजे मौज़ूअ ॾांहुं, त पसंदीदा राइटर तव्हांजो केरु आहे? दरअसल इहो शाइरीअ जी अहिड़ी दुनिया आहे कि हिकिड़े माण्हूअ जो नालो खणी नाइंसाफ़ी नथा करे सघूं, छो जो मां सभिनि खे पढ़ियो आहे ऐं सभिनि मां सिखियो आहे। कंहिं बि शाइर जो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे मथां असरु न आहे त जीअं चइबो आहे त कोई हिन जी शाइरी तोसां शाइरी मिले थी या ईअं, पर मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजो जेको कुझु बि हुजे उहो पंहिंजो ई हुजे। पर मां वफ़ा नाथन शाहीअ जी जॾहिं शाइरी तमामु घणी पढ़ी बि रटो ॾेई बाक़ाइदे ॾींहुं राति ईअं मुसलसिल, त मूंखे उन जी जेके नयूं तशबीहूं ऐं जेके गज़ल में अंदरि ख़ूबियूं हुयूं वज़न बहर जूं ऐं रदीफ़ काफ़ियनि जूं, उन मूंखे ॾाढो भायो। ऐं वफ़ा नाथन शाहीअ खां अलावा अब्दुल गफ़ार तबसुम साहब खे बि मूं ॾाढो पहिरियां ॿुधो सखीराणी साहब जे आवाज़ में, पोइ वरी मूं पढ़णु शुरू कयो। साईं जा सभु किताब मूं वटि हूंदा, साईं जे पंहिंजे ई ॾिनल, त मां उनखे पढ़ंदो हुउमि साईंअ जी, उन बि मूंखे मुतासिर कयो। पर वफ़ा नाथन शाही हिकिड़ो अलॻि, जीअं फ्रूट में अंब अलॻि आहे न, अलॻि नालो आहे, का बि अहिड़ी शइ जीअं रंगनि में को कारो अछो रंग आहे, मुनफ़रद आहे, त शाइरीअ में ऐं गज़ल जी जेकी सॼे फ्रेम में वफ़ा नाथन शाहीअ मां ॾाढो मुतासिर थियुमि ऐं उन जी शाइरीअ मां बि मुतासिर थियुमि। ॿियो उन जी शाइरी बि इन टाइप जी आहे त हुन बि कंहिंजी कॉपी न कई आहे। सही, माना हुनजो ख़्यालु किथे बि मूंखे अहिड़ो, हुन वटि पंहिंजा ख़्याल हुया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वफ़ा नाथन शाही पाण पंजाबी हुयो, उन जे बावजूदि बि उन एतिरी सिंधीअ में सुठी शाइरी लिखी जो मां अॼु बि किथे वफ़ा जो गज़ल ॿुधंदो आहियां या मूंखे किताबु उनजो जेको ओजागन जो अंत ॿियो वफ़ा जे नाले सां बि किताबु आहे, नज़र ईंदो आहे, मां ज़रूरु उनखे खोले पढ़ंदो आहियां। त हिकिड़ो ॿ उन जा या कुझु अहिड़ी शाइरी आहे जेकी मुंहिंजे ज़हन ते हावी बि आहे। ऐं उहा कहिड़ी आहे? हिकिड़ी उन जी शाइरी इहा आहे त जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में, मूं त अखियुनि में पे तलाश कया, लुड़क बीठा हा तुंहिंजे चारे में, ॿार मां यार जो सुराख मिलियो, चंड जी रोशनी सितारे में, ऐं सिर्फ़ चाहतुनि जो हक़ बहाल हुजे, फ़र्क़ु न आहे अछे ऐं कारे में, न सम्झी सघें ॿोली हुन जी वफ़ा, 100 इशारा हुया हिकिड़े इशारे में, जिस्म भूरो लिबास। इहो अञा वॾो गज़ल आहे, मूंखे सॼो ईंदो आहे अल्हम्दुलिल्लाह, हिन जा 12-13 बंद आहिनि। प्लीज़ ॿुधायो। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में, मूं त अखियुनि में पे तलाश कया, लुड़क बीठा हा तुंहिंजे चारे में, चंद साहनि जी कश, ऐं शेर ॿुधजो कमाल जा अथव, चए थो चंद साहनि जी कशमकश आहे, जे पुछो था ज़िंदगीअ जे बारे में, ॿार मां यार जो सुराख मिलियो, चंड जी रोशनी सितारे में, को सदा पाणी पीए ऐं को मए, फ़र्क़ु आहे ऐश ऐं गुज़ारे में, ऐं सिर्फ़ चाहतुनि जो हक़ बहाल हुजे, फ़र्क़ु न आहे अछे ऐं कारे में, ऐं केसी रहंदे परते परते, नेठ त ईंदे असांजे वारे में, केसी रहंदे परते परते, नेठ त ईंदे असांजे वारे में, ऐं मक़ताए त न सम्झी सघें ॿोली हुन जी वफ़ा, 100 इशारा हुया हिकिड़े इशारे में। त वफ़ा नाथन शाहीअ मां ॾाढो मुतासिर आहियां। शेख अयाज़ तमामु वॾो शाइर आहे, मां तमामु नंढिड़ो माण्हू आहियां, मां शेख अयाज़ ते नथो ॻाल्हाए सघां, पर मूंखे वफ़ा नाथन शाही हुन खां जल्दी सम्झ में आयो। असल में हिकु त पढ़ण वारे जी जेका नेचर हूंदी आहे उहा, ऐं ॿियो जेको लिखण वारी जी नेचर आहे न, जेकॾहिं उहे ॿई शयूं मिली पवनि त ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। बिल्कुलु ईअं असां बि अनेक माण्हू पढ़िया, के शाइर त अहिड़ा जेके चयो वेंदो आहे त छा लिखियो अथई, ऐं उहा शइ असांखे आसान लॻंदी आहे। बिल्कुलु, सो इहे जेको आहे न फ्रीक्वेंसी जिथे वञी बीहे या जंहिंसां मैच करे लॻाव थिए, हा बिल्कुलु, त उहे शयूं वॾियूं मायने रखंदियूं आहिनि। अच्छा, फनकार जंहिं तव्हांजी शाइरी ॻाई, कंहिंजो आवाज़ु वधीक पसंदि आहे? मूंखे वहीद रमज़ान सरोई, वहीद रमज़ान सरोई नौजवान गायक आहे ऐं उन तमामु महिनत सां दिलि सां मुंहिंजा
जेके 3-4 गज़ल ॻाया आहिनि ऐं हुन वटि ॾात बि आहे अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह। सुठो गज़ल जो ॻाइणो आहे, गायक आहे। त मूंखे वहीद इन जे करे जो हुन पंहिंजी फ्रेश कंपोज़िशन में जेके प्रोग्राम में तव्हांजे में बि हिकिड़ो ॻाए वियो हो, असांजो इश्क़ आवारा, रुलियो तो काणा जाना अखियुनि में इंतज़ारी ऐं अंदरि छिकताण। कॾहिं कॾहिं ईअं इहो वाहिद मुंहिंजो पंहिंजो ॻायल माना मुंहिंजो लिखियल ॻायल वहीद रमज़ान जी आवाज़ में, जेके मां तमामु घणो ॿुधो आहे। हूअं बि मुंहिंजा खोड़ गज़ल आहिनि, मां उन्हनि खे ॿुधंदो आहियां जॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे, पर ही वरी वाहिद या अहिड़ी मो शाइरी आहे मां ॿियनि खे बि ॿुधाईंदो आहियां। त माना केॾे मोकिले बि छॾींदो आहियां, केरु पुछंदो बि आहे त ही वॉइस कंहिंजो आहे, ही पोएट्री कंहिंजी आहे, त मां हुननि खे ॿुधाईंदो आहियां मुंहिंजी शाइरी आहे ऐं गायक जेको आहे वहीद रमज़ान। त वहीद रमज़ान सरो ई मां मुतासिर आहियां ऐं नौजवानीअ में हुन जेको कमु पे कयो ऐं कमु करे थो तमामु सुठो आहे। हा बिल्कुलु, ऐं वहीद रमज़ान खे मूं बि इलाही ॿुधो आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा जेके प्योर आवाज़ आहिनि, मेलोडियस आवाज़ आहिनि, महिनत वारा माण्हू आहिनि, उहे ॾाढा अंडररेटेड आहिनि असांजे मुल्क में। हालांकि इन्हनि जे लाइ न हिकिड़ी लेवल जी मंच हुजणु खपे जिथे हू वेही परफॉर्म कनि त माना वाह वाह थी वञे, पर बदकिस्मती आहे असांजी त उहे माण्हू अॻिते आहिनि जिन खे शायदि ॿुधण बि हिकिड़ो मेच्योर माण्हू ॿुधणु पसंदि कोन कंदो। बहरहाल वरी नसीब जी बि ॻाल्हि आहे, वक़्त जी तक़ाज़ा बि आहे। बिल्कुलु। अच्छा, परे परे खां उॾंदे उॾंदे ख़बर पहुती आहे त तव्हां बि झुंगारींदा आहियो? न, मां ईअं झुंगारींदो आहियां पंहिंजे मर्ज़ीअ सां, पर मां कॾहिं बि किथे अहिड़े प्लेटफॉर्म ते या मीडिया ते न झुंगारियो आहे, छो जो मूंखे इन शइ में का गिरप न आहे ऐं मूंखे का ॾात न आहे हिन में। जेकॾहिं 2 सिटूं असां चऊं त पंहिंजी शाइरी जूं झुंगारियो त मतिलबु मां ॿुधाए सघां थो तव्हांजे इसरार ते, पर उहो ईअं ई चइजो त आउं बेसुरो आहियां। छो जो मां कोशिशि कई आहे पंहिंजे लाइ, ऐं हक़ीक़त में इहो दौरु आहे, मुंहिंजा दोस्त आहिनि मूंखे चवंदा आहिनि अचु त तुंहिंजो बि हिकिड़ो ट्रैक करे था छॾियूं, पर मां इहा शइ पाण माना मूंखे इहा सुठी नथी लॻे। छाजे करे जो मूंखे अलाह साईं नंढड़ी जेतिरी बि मक़ाम ॾिनो आहे, इज़त ॾिनो आहे शाइरीअ जे करे, ऐं हुन में मूंखे जेतिरो बि इल्मु आहे, सिखां बि पियो, लिखां बि थो, पढ़ां बि थो, उन सां जेतिरो निभा करे सघां। हिकिड़ी मासूम दिलि बि त आहे, बिल्कुलु, जंहिंखे सुर सां ताल सां कंहिं शइ सां फ़र्क़ु नथो पए, बसि का शाइरी हथ अची वञे, दिलि खे लॻी वञे ऐं उन खां पोइ बसि इंसानु झुंगारणु शुरू कंदो। बिल्कुलु झुंगारींदो आहे माण्हू। ईअं का त शइ हूंदी। इहो ई गुनगुनाईंदो आहियां, असांजो इश्क़ आवारा। गुनगुनाए ॿुधायो, ईअं मज़ो नथो अचे, गुनगुनाए ॿुधायो। तव्हां अॼु मुंहिंजो रोज़ो टोड़ियो था। रोज़े जी ॻाल्हि न आहे, माना मां इहो थी चाहियां त जेको अंदरि वेठल मासूम ॿारु आहे न, जेको हिन दुनिया जे क़ैद खां ऐं जजमेंट खां आज़ादु आहे, उनखे ॿाहिरि कढो। असांजो इश्क़ आवारा रुलियो तो काण आ जाना, असांजो इश्क़ आवारा रुलियो तो काण आ जाना, अखियुनि में इंतज़ारी ऐं अंदरि छिकताण आ जाना। बसि इहो बि वहीद रमज़ान सरोईअ जी गज़ल जो मड़ी उन जी कंपोज़िशन ॿुधी घणी आहे हिन जे करे। इन मां मूंखे अंदाज़ो थियो तव्हां मतिलबु घर में सुठो ॻाईंदा हूंदो। चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं ईअं हणी वेंदो आहियां। कल्ह बि मूं किथे हिकिड़े हंधि प्रोग्राम मां निकितमि, ईअं ई हुन सां मज़ाक में मां ॿी शाइरी ॻायां पियो, त हुन मूंखे चयो तव्हांजो आवाज़ु सुठो आहे। मां चयुमि इन ख़ुशफ़हमीअ खां मां बचां थो, ईअं न त कंहिं ॾींहुं तव्हां मूंखे वरी माइक हथ में ॾिसो, मां चयुमि बसि मूंखे न चयो वधीक। न, इहो एहतियात सुठो आहे, इहा शइ सुठी आहे त तव्हां जंहिं कम में माहिर आहियो उहो कमु कयो, ऐं जंहिंमें को ॿियो माहिर आहे उनखे कमु करणु मौक़ो ॾियो, उनखे कमु करणु ॾियो। सो सुठी ॻाल्हि आहे ऐं सुठो। कॾहिं कॾहिं मां रजब फ़क़ीर जेके ॻाया आहिनि, थर जी शाइरी आहे, या जेकी हाणे हिन टिकटॉक ते हिकिड़ी सराइकी शाइरी तमामु वायरल थी वई आहे, शदाब ज़रदारी आहे, मोरे जो शाइर आहे, उनजी का त ईअं कॾहिं कॾहिं वरी ईअं आहे त तव्हां जेकी घणी शइ ॿुधो था न, उहा शइ हावी थींदी, उहा ज़हन ते सवार थी वेंदी आहे। को बि अगरि गज़ल आहे, का अहिड़ी शाइरी आहे त उहो तव्हां ते हावी आहे, पोइ तव्हां केरु हुजे न हुजे, माना इवन एतिरे क़दुरु जो कमकार दौरान मसरूफ़ियात में बि ॼण हिकिड़ो
अंदरि हिकिड़ो उहो रिकॉर्डर बि हलंदो आहे उनजी शाइरीअ जी म्यूज़िक जा ठीकु सो हुनजे पोइ अॼुकल्ह भला उहा कहिड़ी शाइरी आहे जेका ईअं ई ज़हन में ड्रोड़े पई घुमे पई इहा सराइकीअ जी मूंखे ज़हन ते नथी अचे शताब ज़रदारी आहे शायदि हुनजो गज़ल आहे इहो हिकु त शताब में अखरां वाला हां नाला न तेॾा चासां छॾे वेंदा आहे मोरेदा शहर 2-3 टिकटॉक में हलनि था इन्हनि में वरी सराइकी शाइरी आहे त मज़ो बि ॾिए थी ऐं वरी घणी ॾिसो न जेकी तव्हां शइ हाणे इहा टिकटॉक ते ई मशहूरु आहे ठीकु आहे हाणे हिन टिकटॉक ते माण्हू ॿुधी हिकिड़ो अहिड़ो वरी अची वेंदो नओं इहा साइड ते हाणे इन खां पहिरियां जेकी आहे उहा ख़ालिद भट्टीअ जो सिंधी कलाम जेको आहे ॾाढो हलियो हली आहे त लिखी तोखे दिलि ॾियां हर माण्हूअ जे ॼण वात ते हर माण्हू जो टिकटॉक इहो हुयो वरी हाणे इहो ॾिसूं था त हर ॿियों टियों माण्हूअ जो टिकटॉक इन ते आहे त मां वरी इन शइ जो बि क़ाइल आहियां हे प्रोग्राम में ॻाल्हि थो कयां त अहिड़ी शाइरी लिखो जेको 30 सालनि खां पोइ बि माण्हू ॿुधे अहिड़ी मौसीक़ी ॻाई वञे जेकी जीअं असां ॿुधंदा आहियूं न अव्हां बि ॿुधंदा हूंदो यकीन जगजीत सिंह ॿुधंदा आहियूं मेहदी हसन ॿुधंदा आहियूं डीप में हलिया वेंदा आहियूं हा या असां सिंधी का पुराणी शुराती केटीअनि जे दौर में जेके शाइरियूं हलियूं इहो अव्हां छा प्यार मां ॼाणो अव्हां लाइ प्यार बेमाना हाणे इहो गज़ल मुंहिंजे एॾो दिमाग़ ते हावी रहियो कुझु अरसो जो मुंहिंजी शाइरीअ में इहो वज़न अची वियो पाण ई माना मां लिखां पियो असांजो इश्क़ो आवारा बि इन ई शइ वज़न ते आहे त हीअ जेकी मां ॻायां पोइ लिखां पोइ ईअं पोइ लॻे ॼण उहा उनजी ॼण को थाट पकड़िया आहे सो सिंपल इज़ दैट त माना इहो मींहं में जेके ॾेडर निकिरंदा आहिनि उहो ॾेडरनि वारो कमु न हुजे अहिड़ी शइ हुजे जेका ताहयात हुजे बहरहाल हाणे पंहिंजो को गज़ल ॿुधाइणु चाहींदो जी जी ज़रूरु गज़ल हिकिड़ो ॿुधायां थो त शहर शहर जो माण्हू आहे शहर शहर जो माण्हू आहे दिलि जे तर जो माण्हू आहे वाह शहर शहर जो माण्हू आहे दिलि जे तर जो माण्हू आहे ऐं भुलिजी बि मूंसां नथो ॻाल्हाए ॼण त पथर जो माण्हू आहे वाह भुलिजी बि मूंसां नथो ॻाल्हाए ॼण त पथर जो माण्हू आहे ऐं रोज़ पियो मुंहिंजी गिटीअ मां गुज़रे मुंहिंजे ई शहर जो माण्हू आहे वाह वाह रोज़ पियो गिटीअ मां गुज़रे मुंहिंजे ई शहर जो माण्हू आहे ऐं महमूद कजे पूॼा हुनजी हू त मंदर जो माण्हू आहे वाह वाह शहर शहर जो माण्हू आहे दिलि जे तर जो माण्हू आहे लाजवाब लाजवाब लॻा इमोशनल पोइट्री कई आहे माना जिते ईअं रोई बि पिया हुजो कॾहिं कॾहिं ईअं ॿियनि जूं शाइरियूं ॿुधी पढ़ी ऐं पंहिंजो जॾहिं नंढपण या मुहबतूं इहे सभु शयूं यादि ईंदियूं आहिनि जेको माण्हू पसंदि हूंदो आहे उहो माण्हू यादि अची वेंदो आहे पोइ उहो उन्हनि जी शाइरीअ ते मां रोई वेही रहंदो आहियां या कॾहिं कॾहिं को अश्कबार थी वेंदियूं आहिनि पंहिंजी शाइरीअ ते जो जेको मां तव्हांखे ॿुधायो न त असांजो इश्क़ आवार आहे इहो कॾहिं कॾहिं राति जो तमामु लेट टाइम ते ॿुधंदो आहियां न त अहसासु हिन जो थोरो वकोड़े वेंदो आहे भला पोइ ॿुधायो थी वञे असांजो इश्क़ आवार आहे रुलियो तो काण आ जाना हाणे इन में जीअं तव्हां अॻोणे ॻाल्हि मूंखां पुछी पई न त तव्हां पंहिंजी बि का ज़िंदगीअ जी शइ में तव्हां पाण समायल हुजो त मुंहिंजी हर शाइरीअ में ॼण मां पाण आहियां मां कोशिशि कई आहे त का बि आर्टिफिशियल शइ न आणा हा हिकिड़ो ख़्यालु आहे नवाइण आहे उहा ॻाल्हि अलॻि आहे पर जंहिं शइ कैफ़ियत मां गुज़रियो ई न आहियां उनखे हरूभरू वेही बयानु कयां त असांजो इश्क़ो आवारा रुलियो तो काण आ जाना अखियुनि में इंतज़ारी ऐं अंदरि छिकताण आ जाना वसल मोती मणिया दिलि में उजालो थी पियो आहे अव्हांजी मुर्क ऊंधे में चिटी चांडराण आ जाना भितियुनि सां थो करे ॻाल्हियूं कयां पंहिंजो अंदरि ख़ाली भितियुनि सां थो करे ॻाल्हियूं कयां पंहिंजो अंदरि ख़ाली अव्हांजी ॻाल्हि अणपूरी रही मूं साण आ जाना ऐं ॾिसो महमूद खे कीअं थो गुज़ारे ज़िंदगी तन्हा ॾिसो महमूद खे कीअं थो गुज़ारे ज़िंदगी तन्हा अकेलो चंड तारनि में रहियो जीअं पाण आ जाना असांजो इश्क़ आवारा रुलियो तो काण आ जाना अखियुनि में इंतज़ारी ऐं अंदरि छिकताण आ जाना हाणे छिकताण इहा अहिड़ी आहे जेकी कॾहिं कॾहिं बयान बि न थींदी आहे अंदरि ई अंदरि उहा पचंदी आहे छिकताण पोइ शाइरी
कंहिं माण्हूअ खे जो वेही पंहिंजा दर्द सूर ॿुधायूं, पंहिंजी कैफ़ियतूं बयानु कयूं, उहो माण्हू फील बि न करे ऐं उन ते को असर बि न पवे ऐं उनजो उहो अज़ालो बि न करे, तदारुक बि न करे, त उन खां बहितर आहे तव्हां कागज़ ऐं कलम सां ॻाल्हायो, सही जेको कुझु बि आहे। बस रैपिड फायर खेॾिजे तव्हां सां मुंहिंजी दिलि ईअं पई चए बिकॉज़ तव्हां एतिरो जल्दी ऐं एक्टिवली जवाबु ॾियो पिया। अच्छा, मीयोगी जे मुंद में शाइरी या म्यूज़िक? शाइरी। ठीक। पकोड़ा या ताहिरी? पकोड़ा। ताहिरी नंढपिण में घणी खाधी आहे, इन जे करे हाणे पकोड़ा। सही। अच्छा, सफ़र जे दौरान किताब या म्यूज़िक? म्यूज़िक। म्यूज़िक, सही। अकेले सफ़र या दोस्तनि सां? सफ़र में को हुजे त लाज़मी आहे। सही, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, बीच पर्सन आहियो या माउंटेन? बसि माहौल मुताबिक़, माना को बि माहौल हुजे, जहिड़ो माहौल हूंदो आहे ओड़ो थी वेंदो आहियां। मतिलबु मां कॾहिं बि पंहिंजी तबियत खे अॻियां रखी कंहिंजे माहौल खे बिगाड़ियो न आहे। अगरि को मज़ाक़ जो माहौल आहे त आउं तमामु घणो मज़ाक़ी आहियां। जे अगरि संजीदा माहौल आहे त पोइ तमामु संजीदा थी वेही रहणो पवंदो आहे, ॿुधणो पवंदो आहे। मज़हबी माहौल आहे त मज़हबी माहौल जहिड़ा थी वेंदा। मतिलबु जहिड़ो माहौल हूंदो, जॉन एलिया जो शेर बि आहे न, थोरा मोमिनूं थोरा मुनाफ़िकूं, मैं बि माहौल के मुताबिक़। त जहिड़ो ऐं ईअं हुजणु खपे, न त तव्हां कटिजी वेंदो। तव्हांखे वठी हलां कंहिं म्यूज़िक वारे प्रोग्राम में, तव्हां चओ थो मूंखे नथी वणे, किथे ॻाल्हि हले संजीदा, तव्हां उथी खछड़ कयो, ज़रूरु तव्हांखे ॿीहर उते न वठी वेंदसि। सोचींदमि त हीउ त माहौल ख़राबु थो करे, जहिड़ो माहौल हुजे। अच्छा, हिकिड़े पासे ॾे मुशाइरो हुजे ऐं ॿिए पासे ॾे म्यूज़िकल प्रोग्राम हुजे, तव्हां कंहिं में वेहणु पसंदि कंदो? मुशाइरे में। मुशाइरे में? म्यूज़िक किथे ॾींदो? ज़ाहिरी आहे, छो जो मुंहिंजी फील्ड मुशाइरो आहे। मां त चवंदुमि मां पंहिंजी को अंदरि जो बयानु कयां। संगीत में बि त शाइरी आहे? बिल्कुलु आहे, पर उनखे पोइ बि ॿुधी सघिजे थो न। अच्छा, माना शाइरी उन वक़्त वारी ॿुधणी आहे? मतिलबु ॾिसो न, मुशाइरो ऐं मुशाहिदे जो इहो ई त फ़र्क़ु आहे त मुशाइरो उते ई बयानु करिणो थो पए न हर शइ। मुशाहिदो आहे उनखे नोट करे छॾियोसीं, पोइ कंहिं महिल बि उनखे बयानु कयूं। मौसीक़ीअ में ईअं आहे त अगरि हिकिड़ो को बि गायक ॻाए थो, उनखे अगरि उते नथो ॿुधी सघां, मां पाण अहमियत वधीक मुशाइरे खे थो ॾियां, त उनजो उहो ई कलाम उन जी कैफ़ियत में किथे बि ॿुधी सघां थो, इन जे करे। सही। अच्छा, चांहि वधीक पसंदि आहे या थधो? थधे में कुझु मतिलबु थधे में अगरि फ्रेश जूस हुजे त पोइ सभिनि खां बेस्ट आहे। जे सभु न हुजनि त पोइ ग्रीन टी। माना चांहि घटि पसंदि आहे, माना उनजे करे जो मूंखे चांहि बसि, माना मां नंढपण खां वठी नाश्तो जेको आहे पंहिंजो मानी ऐं भाॼीअ सां कंदो हुयसि, कणिक जी मानी ऐं का बि भाॼी, त मूंखे चांहि जी आदत न हुई। सो चांहि मां सियारे में कॾहिं कॾहिं ईअं सीअ जे दौरान पीअंदो आहियां, या किथे महिमान थी वञूं था ऐं को पीआरे थो। पर हिकिड़ो मूंखे शेर बि यादि आहे त चांहि सां जंहिं कयो आहे चाह, कढंदुई उनजो साह। भलो अथसि खीर जो पाउ, महांगे खे बि झलियो पंहिंजी माउ, त चांहि न पीजांइ चाह सां। सो माने करे चांहि सां लॻाव घटि आहे। चवंदा आहिनि त जेके डीप थिंकर्स हूंदा आहिनि, उहे घणे भाङे या त चांहि पीअंदा आहिनि या वरी अक्सर माण्हुनि खे सिगरेट पीअंदे ॾिठो आहे। सो तव्हां चांहि न पीअंदा आहियो? मां सिगरेट बि न पीअंदो आहियां। वाह, पोइ लिखंदा कीअं आहियो? बसि ईअं घणा माण्हू चवंदा आहिनि त तूं शाइर आहीं, न तूं कुझु करीं थो, न सिगरेट न ड्रिंक न हियो। मां चवंदो आहियां इन शइ सां शाइरी जो को तालुक़ु न आहे। माण्हूअ जे मथां त उनजी मतिलबु जेकी सोच आहे, उनजो दिमाग़ आहे, उहो कहिड़े स्किल ते आहे। असल में छा आहे त असां दिमाग़ ठाहे बि त छॾियो आहे न पंहिंजो, त माना चांहि मिलंदी त हे कमु थींदो, न त न थींदो, या हीअ कंपनी मिलंदी त असां हीअं करे सघूं था, न त नथा करे सघूं। सो माना इन्हनि फ़िक्रनि खां, इन्हनि शयुनि खां तव्हां आज़ाद ज़बरदस्त ज़बरदस्त। सिगरेट ऐं चांहि ॿिन्हिनि में निकोटीन आहे, मूंखे निकोटीन ज़रूरत महिल ताईं न पई आहे। मां ईअं ई सुजाॻ आहियां। उहा इहा ॻाल्हि बि सुठी आहे। चवंदा आहिनि त हानिकारक जेके बि शयूं आहिनि, उन्हनि खे माण्हू आदत न बणाए त बहितर आहे। सो तव्हांजी ॻाल्हि मां हिकिड़ो सुठो पैगाम बि मिली वियो त माना ज़रूरी न आहे शाइर जे लाइ या फ़नकार जे लाइ या को बि राइटर आहे या पेंटर आहे, उन जे लाइ ज़रूरी न आहे त अहिड़े क़िस्म जी का शइ हुजे जंहिंखे असां आदत बणायूं वेठा आहियूं। वेल, टाइम आहे शॉर्ट ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
जी व्यूवर्स, वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में ऐं महमूद अयाज़ अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे। सो साई ते वञण खां अॻु जेका ॻाल्हि ॿोल हले पई उहा उमेदु आहे तव्हां ॿुधी हूंदी हाणे उन सिलसिले खे उते ई रखूं था। पहिरियों शुरूआति था कयूं शाइरी खां। सो छा ॿुधाईंदो, कहिड़ो गज़ल, मतिलबु पंहिंजी ॿुधायो या जेको तव्हांजो फेवरेट पोइट हुजे, इट्स अप टू यू। मां पंहिंजी ॿुधायां थो, मूं ते थोरा थोरा आहिनि, मूं ते थोरा थोरा आहिनि, थोरा थोरा ॻोरा आहिनि। वाह। मूं ते थोरा थोरा आहिनि, थोरा थोरा ॻोरा आहिनि। वाह ऐं वाह। तूं वठि भल कहिड़े कम जी दिलि, तूं वठि भल कहिड़े कम जी दिलि, भोरा 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 आहिनि। वाह वाह। मूं ते थोरा थोरा आहिनि, थोरा थोरा ॻोरा आहिनि। ऐं मूंखे अमड़ी मिठी लॻंदी आहे, मूंखे अमड़ी मिठी लॻंदी आहे, बाक़ी रिश्ता खोरा खोरा आहिनि। वाह वाह। मूंखे अमड़ी मिठी लॻंदी आहे, बाक़ी रिश्ता खोरा खोरा आहिनि। ऐं हर पल वेठा सोचिनि तोखे, हर पल वेठा सोचिनि तोखे, मुंहिंजा ख़्याल छिछोरा आहिनि। हर पल वेठा सोचिनि तोखे, मुंहिंजा ख़्याल छिछोरा आहिनि। ऐं मूं ते थोरा थोरा आहिनि, छो न महमूद मरे उन्हनि ते, छो न महमूद मरे उन्हनि ते, जिन जा नेण कटोरा आहिनि। मूं ते थोरा थोरा आहिनि, थोरा थोरा ॻोरा आहिनि। वाह 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 वाह, लाजवाब। मुंहिंजे ख़्याल में तजनीस हुर्फ़ी वारी टेक्निक तव्हां इस्तेमालु कई आहे। ऐं इन में ई आहे न त कया अथई वार खोले वार, सो सो वार ओ सुहिणा। सो इहा मूंखे शाइरी ॾाढी पसंदि आहे। इन करे जो हुन में जेके हम काफ़िया ऐं हिकु जहिड़ा लफ़्ज़ आहिनि पर अलॻि अलॻि मतिलबु, त शाइर कमाल कयो आहे। कया गम दिल में ओतारा, थकिया तारा तके तारा, सॼण बेचैन दिल खे चैन, हिकु दम घड़ी न आहे, हिकिड़ो दम घड़ी न आहे। जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां। हिन जो ॿ मानाऊं न, इन अखि लॻी तोसां, अखि लॻी न आहे। हाणे ॿई लफ़्ज़ हिकु जहिड़ा आहिनि। हिकिड़ी जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी न आहे, माना हिकिड़ी त तोसां लॻी, ॿी वरी निंड वारी अखि न लॻी आहे। हा, उहे चवनि था जेके हम काफ़िया ऐं हम मायने चइजनि, उहे लफ़्ज़ इस्तेमालु करण ऐं उन्हनि खे इन टेक्निक सां इस्तेमालु करणु। जीअं चए थो न, जॾहिं खां चाक कई दिलि तो तॾहिं खां चाक थी न आहे। हाणे इन में काफ़ कलम ऐं काफ़ हो आहे, ॿई ॿिन्हिनि जे विच में। हिकिड़ो चाक उर्दूअ वारो आहे चीरण, ऐं हिकिड़ो चाक असां सिंधीअ में चवंदा आहियूं चाक भलो। चाक भलो माना चाक जॾहिं खां चाक कई दिलि थो तॾहिं खां चाक थी न आहे, माना तूं चीरी, हिकु ई लफ़्ज़ ॿ मानाऊं। इहो बसि हुन शाइर अहमद खान मदोश जी शाइरी आहे, त तमामु कमाल आहे। ऐं तव्हां वरी जेका ॻाल्हि कई, मूं ते थोरा थोरा आहिनि, मूं ते थोरा थोरा आहिनि, थोरा थोरा ॻोरा आहिनि, थोरा थोरा ॻोरा आहिनि। कमाल कमाल। सो इहा शाइरी इलाही घटि शाइरनि कई आहे। बसि हक़ीक़त में इहा ई शइ अॻोणे बि बयानु कयमि त जॾहिं तव्हां सुठो पढ़ो था त सुठियूं शयूं तव्हां वटि आमन थींदियूं। तव्हां जहिड़ो लिटरेचर पढ़ंदो, जहिड़े शाइर खे पढ़ंदो, जहिड़ी शइ ॿुधंदो, ओड़ो असरु थींदो। इन जे करे ई त तव्हां सुठी शइ पढ़ंदो, सुठी शइ तरफ़ पाण ई माहिल थी वेंदो। हक़ीक़त आहे। उहो ई जॾहिं तव्हां कंहिं माण्हू सां मिलो था या को किताबु पढ़ो था, त तव्हांजी सोच में ज़रे बराबरि बि मूंखे लॻंदो आहे त तब्दीली ईंदी ज़रूरु आहे। पोइ तव्हां महसूसु कयो या न कयो, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। छो त शऊर लाशऊर तहतुल शऊर इहे वरी अलॻि ई कैफ़ियतूं आहिनि। के दोस्त अहिड़ी शाइरी का ॿुधाईंदा आहिनि, पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां त मां लिखण जो पाण जॾो आहियां, पर मां ॿुधण जो अहिड़ो जॾो न आहियां जो मां इहा ॿुधां या मूंखे इहा का अट्रैक्ट करे। त मां पाण बि कोशिशि कंदो आहियां त सुठी शइ अहिड़ी जेकी अवल त न ॿुधी हुजे, अहिड़ी का शइ अची वञे, अहिड़ो को ख़्यालु अची वञे या छिरक निकिरी वञे। माना अवल असांजे हिन पूरे किताब जेको दिमाग़ जे अंदरि हिकिड़ो वायुमंडल आहे, इन मां न गुज़री आहे, उनखे ई मुनफ़रद ऐं जदीद चयो थो वञे शाइरी, ऐं थिए पई सिंध जे अंदरि। अच्छा, तव्हांजी शाइरी माशाल्लाह ॾाढी शेयर थींदी आहे सोशल मीडिया ते। सो को वायरल गज़ल ॿुधाइणु चाहींदो जेको तमामु घणो मुंहिंजो वायरल थियो?
घणो वायरल गज़ल इहो मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी आं वाह तूं मुंहिंजी ज़िंदगी आं तूं मुंहिंजी हर ख़ुशी आं रोला कयूं तॾहिं थियूं जॾहिं इश्क पांधु पातो मूं इश्क खे सुञातो हर राति जाॻणी आहे वाह इंसान जे अंदर में एहसास फ़ोत थी वियो इंसान जे अंदर में एहसास फ़ोत थी वियो रिश्ता त सूर आहिनि ऐं तूं दोस्त दर्द थी आं वाह मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी आं तूं मुंहिंजी ज़िंदगी आं तूं मुंहिंजी हर ख़ुशी आं हर वक़्तु तूं तसवुर में समुंड जां छुले थी ऐं महमूद जे अंदर मां छोलीअ जां उथी आं मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी आं तूं मुंहिंजी ज़िंदगी आं तूं मुंहिंजी हर ख़ुशी आं इहो गज़ल तमामु घणो वायरल बि थियो ऐं ॻायो वियो कुझु मुंहिंजा दोस्त आहिनि उहे फ़ोन करे मज़ाक़ दोस्त त हर कैटेगरी जा आहिनि न ईअं न आहे त को अहिड़ा दोस्त आहिनि जेके तमामु घणा क्लोज़ आहिनि फ्री आहिनि उहे फ़ोन करण महिल ई माना मज़ाक़ वारे अंदाज़ में चवंदा आहिनि मसरूफ़ ज़िंदगीअ में जाना तूं ॾाढो मसरूफ़ थी वियो टोक करण खे चवंदा मां वाकई ज़िंदगी ॾाढी मसरूफ़ थी वई आहे ऐं हिन मसरूफ़ ज़िंदगी मां टाइम खे मैनेज करणु वॾो मसइलो आहे वॾो मसइलो आहे अच्छा तव्हांजी बि यकीनन ही त ख़ैर शाइरी तव्हांजो इश्क चइजे शौक़ु चइजे इश्क चवंदुसि घणो कुझु चई सघिजे थो पर लाज़िम आहे हिकिड़ी प्रोफेशनल लाइफ बि हूंदी आहे पोइ पाण खे कीअं एंटरटेन कंदा आहियो पंहिंजे ख़ुशी जो कीअं ख़्यालु रखंदा आहियो या दुनिया जे इन्हनि खफ़नि में झमेलनि में एतिरा मगन आहियो सोचींदा ई न आहियो न न मां अल्हम्दुलिल्लाह माना 2-3 महीननि जे अंदरि अंदरि मां ॿाहिरि वेंदो ई आहियां सफ़र ते ट्रैवल कंदो आहियां पोइ अल्हम्दुलिल्लाह सभु घुमिया फिरिया आहिनि थर ही हू गोरखिल पाकिस्तान लाहौर हेॾे होॾे मुंहिंजी इहा तबियत आहे त जॾहिं आउं बोरियत जे तरफ़ माइल थींदो आहियां या मां महसूसु कंदो आहियां त दोस्तनि ॾे पाण हली वेंदो आहियां जेके हम मिज़ाज दोस्त आहिनि हम ख़्याल दोस्त आहिनि उन्हनि सां मिलंदो आहियां ईअं मिलंदो आहियां जीअं को नौकिरी वठण जे लाइ कंहिं साहब सां मिलिबो आहे जो हुन वटि टाइम न बि आहे त बि हुन ॾे हलियो वेंदो आहियां हुन वटि वेही रहंदो आहियां या त सफ़र ते हलियो वेंदो आहियां पोइ हुते इहो सॼो मुंहिंजो हुते पंहिंजी दिलि बि ख़ुशि थी वेंदी आहे ऐं मूंखे इन में ई ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं मां इन ते हिकिड़ो गज़ल बि लिखियो त असांजे सफ़र जी पुॼाणी ना असांजी कहाणी कहाणी ना ऐं ॾेई दर्द वियो हू कथा छा लिखां अञा ॻाल्हि नई आहे पुराणी ना ही तुंहिंजी जुदाईअ सिलो आहे ॾिनो अखियुनि मां वहियो रत पाणी ना मतां सुबुह मूं लाइ खणी कुझु अचे ख़ुशी मूं सॼी राति माणी ना न माण्हू न मौसम न दोस्त ई कंहिं न माण्हू न मौसम न दोस्त ई कंहिं ज़री हौसले जी उमाणी ना न माण्हू न मौसम न दोस्त ई कंहिं ज़री हौसले जी उमाणी ना ऐं सुञातो न दुनिया खे महमूद तो सुञातो न दुनिया खे महमूद तो ही दुनिया सयाणी अयाणी ना असांजे सफ़र जी पुॼाणी ना असांजी कहाणी कहाणी ना वाह 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 लाजवाब लाजवाब वैसे हीउ सवाल जेको मां हाणे करण वारी आहियां कंहिंखां न आहे पुछियो हिन महिल ताईं तव्हां खां पुछां थी तव्हां माशाल्लाह तक़रीबन सिंधी चैनल्स ते विया आहियो इंटरव्यूज़ ॾिना आहिनि कहिड़ी होस्ट आहे जो मूंखे लॻो त हिन वहाँ जो इंटरव्यू कयो आहे या हिन सां ॻाल्हाईंदे मज़ो ईंदो आहे सभु क़ाबिल एतिराम आहिनि पर सॼी ॻाल्हि अचे थी माण्हू जे शऊर जे मथां हर होस्ट पंहिंजो कमु करे पई पर मां मुंहं ते चवंदा आहिनि तारीफ़ न थींदी आहे त शाज़िया करीम जो इन जे करे नालो खणंदसि त तव्हां में जेके अदब जा जुज़ा आहिनि इन जे करे महसूसु न थींदो आहे त तव्हां होस्ट आहियो ईअं लॻंदो आहे कंहिं शाइर सां मुलाक़ात या गुफ़्तगू थी रही आहे ऐं तव्हां माशाल्लाह सुठो जेको बि मां प्रोग्राम मुंहिंजा ॾिठा आहिनि तव्हां सुठनि शाइरनि जा प्रोग्राम कया आहिनि अयाज़ गुल खां वेंदे अदल सुमरे ताईं तव्हां उन्हनि सां बि ईअं ई गुफ़्तगू कंदा आहियो ॼण तव्हां उन्हनि जी हम असरु आहियो या हुन जे एज जा आहियो त इहो तव्हांजे अंदरि इल्म जे करे मूंखे पाण वधीक इहो मज़ो ईंदो आहे ऐं मूंखे महसूसु थींदो आहे त ॼण मां को पंहिंजी सचाईअ सां को कमु करे रहियो आहियां त तव्हांजे हिन लिटरेचर सां लॻाव हुजण जे करे ऐं तव्हां पाण बि लिखो बि था सो हिन जे करे मूंखे पाण तव्हांजे प्रोग्राम में वधीक काराइती महफ़िल थी वेंदी आहे छो जो तव्हां उन शइ खे निभायो था जेके बि होस्ट आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो कमु कनि था
उहे बि गुफ़्तगू कनि थियूं ऐं उहे बि सवाल जवाब कंदा आहिनि, पर जहिड़े तव्हां हिसाब सां कंदा आहियो माना इन में बि इल्म जो इज़ाफ़ो हुजणु खपे, तॾहिं माण्हू अहिड़ो जवाबु ॾिए थो। थैंक यू न सो त ईअं मच। नंढड़ी ॻाल्हि ते बि कंहिं होस्ट जी ॻाल्हि ते माण्हू प्रोग्राम त करे था वञनि, तव्हांजे आॾो बि अचनि था माण्हू, पर जेकी शइ वज़नदार आहे, ताक़तवर आहे, उहो माण्हू पाण बि इल्म वारो हुजे। अगरि को उस्ताद, को टीचर, को लेक्चर ॾियण वारे में इल्मु न आहे त स्टूडेंट छा सिखंदो? त जेको तव्हां वटि गेस्ट अचे थो, तव्हां उनखे अहिड़ा सवाल कंदव जॾहिं हुनखे बि इल्मु हूंदो त हुनजा जवाब ॾियो। तव्हां हुन खां नंढड़ी शइ पुछी जान छॾाए छॾींदो त उहा कमी पेशी जेकी आहे तव्हांजी महसूसु थी आहे। जॾहिं बि कंहिं प्रोग्राम ते वेंदा आहियूं, जीअं लॻंदो आहे त अगरि इन जॻह ते शाज़िया करीम हुजे हा त छा उहे अहिड़ा सवाल करे थैंक यू। बहरहाल मां इहो इन करे बिल्कुलु बि सवाल न कयो त मुंहिंजी तारीफ़ थिए। न, इहो मां जो हिकिड़ो माण्हू न आहियां, पर अल्हम्दुलिल्लाह जेके बि तव्हांजे प्रोग्राम में माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि तव्हां किथे बि हुजो, कहिड़े बि स्टेज ते हुजो, कहिड़े बि चैनल ते हुजो, त तव्हांजे प्रोग्राम में इहा ई शइ त ख़ूबी रही आहे त इल्म जो ई प्रोग्राम हूंदो आहे, अदब जो ई प्रोग्राम हूंदो आहे, उन ते ई ॻाल्हायो वेंदो आहे। कंहिं दुनिया जी ॿियनि अहिड़ियुनि शयुनि खे हरूभरू ऐड करे प्रोग्राम जो टाइम पूरो न कयो वेंदो आहे। इन करे बसि कोशिशि इहा ई हूंदी आहे त कचहरी जी कचहरी बि थी वञे, एंटरटेनमेंट जी एंटरटेनमेंट बि थी वञे, ऐं कुझु प्रोडक्टिव हुजे, माण्हू खे कुझु मिले। बिल्कुलु। बहरहाल हाणे अगेन सोसाइटी खे हर माण्हू पंहिंजी अखि सां ॾिसंदो आहे। तव्हां बहसियत शाइर कीअं ॾिसंदा आहियो हिन दौर खे, या अॼुकल्ह जेके हालतूं आहिनि उन में माण्हू बि आहिनि, पखी पखण बि आहिनि, माहौल बि आहे, ओवरऑल कीअं था ॾिसो? तव्हां जीअं चओ न त शाइर समाज माना कीअं सोसाइटी खे ॾिसे थो, शाइर जे अंदरि बि माना इहो ज़रूरी न आहे त सभु शाइर हिकु जहिड़ा आहिनि, या ईअं बि न आहे त सभु शाइर हिकु ई निगाह था रखनि। वरी इहो त शाइर थी वियो सां, पर मुंहिंजी अंदर जी जेकी तबियत, मुंहिंजी नियत, मुंहिंजो दिमाग़ आहे, इहो वरी हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो सॉफ्टवेयर आहे, पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी आइमी आइडिया। हक़ीक़त आहे, ठीकु आहे न, त आउं शाइर आहियां हिकिड़ी, इहा त शाइरनि जी लिस्ट में अची वियमि, पर वरी मुंहिंजी तबियत आहे उहा अलॻि शइ आहे। त मां सोसाइटी खे इहो ॾिसां थो त हिनमहिल हर माण्हूअ जो जेको लाड़ो आहे, तवजो आहे, उहो सिर्फ़ु पैसनि कमाइणनि में आहे, ऐं को बि रिश्तो न आहे रहियो, को एहसासु न आहे रहियो, का पंहिंजाइप हमदर्दी न आहे रही। ग्लैमर जो दौरु आहे ऐं हर माण्हू तव्हांजी गाॾी, पैसा, फ्लैट, स्टेटस, तव्हांजी नौकरीअ सां ॿधियलु आहे, तव्हांजी शख़्सियत सां को बि वाबस्ता न आहे, कंहिंजो बि लॻा न आहे। पर अगरि तव्हांखे हिन सोसाइटी में सुठा पैसा, सुठी गाॾी ऐं सुठी जॉब हुजे, तव्हां में हज़ारे ऐब हुजनि त तव्हांजी इहे ऐब, इहे सभु शयूं ढके छॾींदियूं। पर अगरि तव्हां में सुठी नेचर आहे, तव्हांजी सुठी ख़ूबी आहे, तव्हां पाण सादा सिंपल टाइप जा सिधा माण्हू आहियो न, त इहो समाज उनखे नथो तस्लीम करे। इहो मुंहिंजो व्यू आहे त हिनमहिल हर माण्हूअ जो जेको सॼो तवजो ऐं भीड़ रश आहे न, सिर्फ़ु पैसनि ऐं सिर्फ़ु ॾेखाव ॾिया। मां ॾेखारण जे कढ आहियां त हाणे मां छा खावां थो, किथे वेठो आहियां, कहिड़े हंधि वेठो आहियां, कहिड़ी गाॾी यूज़ कयां थो, कहिड़ी शर्ट पायां थो, कहिड़ी घड़ी पायां थो। तव्हांखे ॾाढो इहे सोशल मीडिया ते स्नैप हुजे, व्हाट्सअप, इंस्टा जेके बि आहिनि, हाणे तव्हां अगरि उन ज़ाती ज़िंदगीअ में वञो था माण्हुनि जी, त तव्हांजो अरवा खॼी वेंदो उन्हनि तां। मां पंहिंजे हा बिल्कुलु, सॉरी मां इंटरप्ट थी कयां, इन खां अॻु प्रोग्राम में मूं हिकु महिमान खां इहो सुवाल कयो हुयो त जॾहिं असां शाइरी पढ़ंदा आहियूं या कुझु लेखकनि जूं तहरीरूं पढ़ंदा आहियूं त लॻंदो आहे त हीउ इंसानु अहसास जो ख़ज़ानो आहे, माना हीउ हर इमोशन खे सम्झंदो हूंदो। पर जॾहिं हुनजी रियल लाइफ, प्रैक्टिकल लाइफ ॾिसंदा आहियूं त हैरत में हैरान हूंदा आहियूं त हीउ ऐं हे त माना मशरिक़ ऐं मग़रिब आहे। इहो कीअं? इन जो रीज़न इहो आहे त मूं हिकिड़े हंधि पढ़ियो आहे त जेके तव्हांखे शाइर या राइटर सुठा लॻनि था, तव्हां उन्हनि सां किताब में मिलंदा कयो, हक़ीक़त में न। छो जो हक़ीक़त में मिलंदो त ज़ाती ज़िंदगीअ में मतां उहो तव्हांजे तक़ाज़े ते पूरो न लही सघे, ऐं तव्हांजे दिलि में जेकी हुनजे लाइ मोहबत, एहतराम, अदब आहे, इहो निकिरी वेंदो, ख़तमु थींदो, छो जो उहो वाज़े थी पवंदो त माण्हू कहिड़ो आहे। ऐं मां वरी पंहिंजी तबियत जी ॻाल्हि थो कयां, ऐं इन जे करे अब्दुल गफ़ार तबसुम साहब मां बि मुतासिर इन शख़्सियत जे करे घणो आहियां। शाइर त अल्हम्दुलिल्लाह सुठा आहिनि साईं जन, इन शख़्सियत जे करे, इन जे करे मुतासिर आहियां त हू माण्हू बि बहितरीनु आहे,
हुनजे तॾे ते बि तव्हां वेंदो या तव्हां हुन सां अनाड़ी या फस्ट टाइम मिलंदो, तव्हांखे एतिरी तव्हां चवंदो हेॾो वॾो बहितरीनु शाइर नाले वारो 200 माण्हू हुनजो इंतज़ारु था कनि त साईं ईंदो ऐं तव्हां सां ईअं मिलियो आहे ॼण पुराणी दोस्ती आहे। त मुंहिंजी तबियत इहा आहे त शाइर वॾो हुजणु लाज़मी न आहे, माण्हू वॾो हुजणु लाज़मी आहे। माण्हूअ जो किरदारु, हिकिड़ो शेर आहे त प्यारु वॾी ॻाल्हि आहे, यार वॾी ॻाल्हि आहे, माण्हू त मिटीअ जो आहे, किरदारु वॾी ॻाल्हि आहे। हाणे जेसिताईं तव्हांजो किरदारु सुठो न आहे न, त इहा रियल ॻाल्हि थो ॿुधायां त मुंहिंजी शाइरी टके जी बि न आहे। जे अगरि मां माण्हू भलो न आहियां, हक़ीक़त आहे, जे अगरि मूं में का अहिड़ी खूबी न आहे उथण वेहण महिमान आज पे अचण वञण जी, या जंहिंसां जहिड़ी दोस्ती आहे तालुकात आहे, तव्हां हुनखे नथा निभायो, मुनाफ़िक़तूं था कयो, सियाणप चालाकियूं, त तव्हां खुटल आहियो, तव्हांजी शाइरी कंहिं कम जी न आहे। तव्हांखे ई शाइरी तव्हांखे नथी बचाए सघे। तव्हांजो किरदारु तव्हांजी टुटल फुटल शाइरी अंधी मंडीअ खे बि ढके सघे थो। त हीउ माण्हू ॾाढो बहितरीनु आहे, हिन जी रिस्पेक्ट था सही, कयूं। बिल्कुलु मां सही चयो। अच्छा, उहो जेका ॾिसण वारी ॻाल्हि आई न त सिर्फ़ु किताब में मिलंदा कयो, ईअं असांजा सीनियर्स चवंदा हुआ त रेडियो, छो त मां रेडियो ते कमु कयो आहे, त रेडियो जे माण्हूअ खे सिर्फ़ु ॿुधो, ॾिसो न। छो त आवाज़ वसीले जेका तव्हां हिकिड़ी सुंदर काइनात पंहिंजे ज़हन में जोड़ींदा आहियो, मुमकिन आहे त ॾिसण खां पोइ उहा शख़्सियत बरक्स हुजे ऐं तव्हां हुनखे ॿुधणु छॾे ॾियो। सो को दौरु हूंदो असांखे पिक्चर अपलोड करण जी इजाज़त न हूंदी हुई, त तव्हां सोशल मीडिया ते या उन चैनल जे पेज ते पंहिंजी तस्वीर नथा आणे सघो, ऐं शो जो जेकॾहिं स्टेटस लॻंदो त ख़ाली उहो लिखी ऐं हिकिड़ो शो जो लोगो ठहियलु हूंदो, उहो हणंदा हुया। पोइ लाज़िम आहे, ज़मानो डिजिटल थियो ऐं कैमरा अची वई, सभु कुझु अची वियो, पर मूंखे लॻंदो आहे त उन खां पोइ FM रेडियो जो ज़वालु शुरू थी वियो। माना उहो जेका इमेजिनेशन जी दुनिया हुई न, उहा ख़तमु थी वई। अच्छा, तव्हांजी बि त हिकिड़ी इमेजिनेशन जी सुंदर दुनिया हूंदी। बिल्कुलु, छो न। जंहिंजे दिलि में, जंहिंजे सीने में दिलि आहे, उनजी पंहिंजी पंहिंजी दुनिया आहे। सो जेकॾहिं मिसाल जे तौर ते कुझु लम्हनि जे लाइ तव्हां इमेजिन कयो ही काइनात, त उहा कीअं हुजे, तव्हांजी उहा छा थी चए, उहा महसूसात तकाज़ो मतिलबु कीअं हुजणु खपे। माना मुंहिंजे, मां चवंदो आहियां काइनात ईअं हुजे त माना सभ खां पहिरियां त मुनाफ़िक़त न हुजे। मुनाफ़िक़त जा घणा पासा आहिनि, उहो उनजे लाइ बि हिकिड़ो अलॻि बहस आहे त मुनाफ़िक़त कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे बि मुनाफ़िक़त चइबो आहे। कंहिंसां वादा खिलाफ़ी करणु बि मुनाफ़िक़त आहे, कूड़ ॻाल्हाइणु मुनाफ़िक़त आहे, कंहिंखे किथे कटे वञणु मुनाफ़िक़त आहे, कंहिंजी ॻाल्हि खे वज़न न ॾियणु बि मुनाफ़िक़त आहे, को दादु लहे थो ताड़ियुनि जो तव्हां वॼायो ई नथा, इहा बि मुनाफ़िक़त आहे। हक़ीक़त आहे, मुनाफ़िक़त जा घणा पासा आहिनि। मां चवंदो आहियां मुनाफ़िक़त न हुजे, मतिलबु किथे बि इहा ख़बर न हुजे त हिन सां इहा जेकी ॻाल्हि करे वियो आहे, हिन जे पोयां को खिचड़ी न पचंदी या को हिन जे पोयां को वॾो मशर बर्पा न थींदो। हिकु त इहा न हुजे। ॿियो, नफ़रत, वॾ भराई, नंढ भराई, तबक़ियाती निज़ाम न हुजे। त मां अगरि नंढड़े लो कैटेगरी जो माण्हू आहियां ऐं को अप कैटेगरी जो माण्हू आहे, त उहो ईअं न सोचे त हिनखे हिते विहारिणो आहे या हिनखे ॿी शिफ्ट में या हिनखे मथे खाराइणो आहे। इहा सभु शइ बराबरीअ जे हिसे में अचे थी त तव्हां अच्छा आहियो, कारा आहियो, नंढा आहियो, वॾा आहियो, ग़रीब आहियो, अमीर आहियो, माना अलाह साईं बि त ईअं चाहे थो त सभु इंसान बराबरि आहिनि, माना हिक जेतिरा। त ईअं ई बराबरी हुजे ऐं मोहबत प्यार हुजे, नफ़रतूं न हुजनि। जंहिं सोसाइटी में रहूं था उते सोसाइटीअ जे अंदरि को खिलवाड़ न हुजे, को असांजा हुकुमरान अहिड़ा न हुजनि जिन सां असांखे तकलीफ़ूं पुॼनि, या असांजी जेके रोज़मज़ा जी ज़िंदगी जा हिसा आहिनि, बिजली पाणी गैस, इन्हनि जो को तकाज़ो न हुजे, परेशानियूं न हुजनि, ऐं एॾी वॾी कमाइण जी जुस्तजू न हुजे त माना मूंखे उथिणो आहे ऐं मूंखे वञिणो आहे, जे मां न वेंदुमि त मूंखे पैसा न मिलंदा, जे अगरि पैसा न मिलंदा त मां पंहिंजो सिस्टम कीअं हलाईंदुमि। इहे सभु शयूं इंसान जी आज़ादी खसनि थियूं। हिकिड़ो शाइर आहे यासिर मंगी, उन हिकिड़ो उनजो शेर मूंखे यादि आहे त तूं पुछी थो त आज़ादी छा आहे, कॾहिं ॾिस उॾार उफ़ कॾहिं पखियुनि जी, केतिरो आज़ादु उॾंदा आहिनि, रिलैक्स थी हलिया वेंदा आहिनि, उन्हनि खे का दीवार जो को डर न हूंदो आहे। ईअं ई आउं चवंदो आहियां त माना जेतिरो हुन तशबीह ॾिनी आहे त पखी जीअं हितां बिल्डिंग तां उॾी वियो, हुन लाइ को बि डाइरो न आहे। इंसान बि एतिरो ई आज़ादु हुजे जंहिंजो को बि मुआशिरे जो डाइरो, का रिंग, को चोरस न हुजे त हिन खां हीअं नथा करे सघूं, हीअं नथा निकिरी सघूं। मतिलबु जेको जीअं यूरोप जे अंदरि या दुनिया जे ॿियनि सुधारियल मुल्कनि में अहिड़ी आज़ादी आहे जिते तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारो। बहरहाल, पर प्यारे वतन में ख़ासि तौर ते असांजे ख़िते में रहूं था, उन में ॿिया बि मुल्क अची वञनि था, उते इहे शयूं सिर्फ़ु असां सोचे ई सघूं था ऐं ख़ुशि थी सघूं था। बाक़ी
रियल में थियणु ॾाढो मुश्किल आहे। ऐं जेके वरी ट्रांसपेरेंट माण्हू हूंदा आहिनि, दुनिया उन्हनि खे बेवकूफ़ सम्झंदी आहे। हिन खे त अकुल ई कोन्हे, हिन खे त दुनिया हलाइण ई नथी अचे, हिन खे त चालाकी ई नथी अचे। हालांकि उहे न सॉफ्ट हार्टेड प्योर माण्हू हूंदा आहिनि। सो उअं ई बि असां वटि हाणे असुल जो जेको क़दुरु आहे न उहो घटिजी वियो आहे। माण्हू हर शइ जेका नकली आहे, आर्टिफिशियल आहे, उनखे पंहिंजी कुल काइनात सम्झी वेठा आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त इंसानु केतिरो बि परे हलियो वञे न, इन दी एंड उनखे पंहिंजे मर्कज़ ते अचिणो आहे। मर्कज़ छा आहे? मिटी। शुरूआति मिटी आहे, अंत मिटी आहे। टाइम आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूवर्स, वरी मां सभिनी खे भली कार चवां थी। ऐं बाक़ी थोरो वक़्तु असां वटि आहे, थोरो। ऐं अॼु मूं अव्हांखे शुरूआति में चयो न अयास त अॼु ॾिसजो वक़्तु उॾी वेंदो पखीअ जीअं। सो ॻाल्हि बि सवेर पखियुनि जी हली पए ऐं इंसान जी हली पए। त इंसानु मूंखे लॻंदो आहे ॾाढी ॾुखी मख़लूक आहे, ॾाढी ॾुखी आहे। इशफ़ाक़ आज़र जो हिकिड़ो शेर आहे, यादि तूं थो अची त ॾींहुं गुज़रे नथो, पर हाणे वक़्तु पंछीअ जा उॾरे नथो। माना वक़्त खे के पर लॻनि था ॼाण, अॼु उहे पर लॻी विया आहिनि वक़्त खे। एको त आहे हिते चंड कीअं जे मिसिल, हुस्न जंहिंजो ॾिसी चंड उभिरे नथो, यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो। ऐं हिकिड़ो ॿियो बि हिन जो ई यादगिरियूं, मतिलबु बहरहाल कमाल। इशफ़ाक़ आज़र जी शाइरी बि ॾाढी कमाल आहे। तव्हां छा था ॿुधायो हाणे? गज़ल ॿुधायां थो मां हिकिड़ो पंहिंजो जहिड़ो हाल आहे। इरशाद इरशाद। चंद्र सितारा तन्हा रास्ता, वाह। चंद्र सितारा तन्हा रास्ता, तो बिन प्यारा तन्हा रास्ता। वाह वाह। ऐं जीवन अर्पिया मूंखे छो आहिनि, जीवन अर्पिया मूंखे छो आहिनि, समुंड किनारा तन्हा रास्ता। वाह वाह। जीवन अर्पिया मूंखे छो आहिनि, समुंड किनारा तन्हा रास्ता। यादूं मुंहिंजे पोयां आहिनि, यादूं मुंहिंजे पोयां आहिनि, अॻु पुठि वारा तन्हा रास्ता। वाह वाह। यादूं मुंहिंजे पोयां आहिनि, अॻु पुठि वारा तन्हा रास्ता। हिक ॿिए जो अज़ली आहे रिश्तो, हिक ॿिए जो अज़ली आहे रिश्तो, मां आवारा तन्हा रास्ता। वाह वाह वाह। ऐं महमूद जियां ख़ामोश रहनि, महमूद जियां ख़ामोश रहनि, ही वेचारा तन्हा रास्ता। चंड सितारा तन्हा रास्ता, तो बिन प्यारा तन्हा रास्ता। वाह 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 वाह। इहो बि वहीद साहब ॻायो आहे, वहीद रमज़ान सरोई साहब ॻायो आहे। लाजवाब। बहरहाल मां चाहींदसि हाणे तव्हां न बैक टू बैक हूंदा न, बैक टू बैक म्यूज़िक, सो बैक टू बैक जेका न पोइट्री थी वञे। सो ॿ टे गज़ल मां चाहींदसि तव्हां ॿुधाईंदा वञो, असां ॿुधंदा वञूं। निंड सां पंहिंजो वास्तो नाहे, ख्वाब में मुंह में फ़ासिलो आहे। वाह। निंड सां पंहिंजो वास्तो नाहे, ख्वाब में मुंह में फ़ासिलो आहे। ऐं एतिरी तुंहिंजी उमिरि बि नाहे, जेतिरो मूं सफ़र कयो आहे। वाह वाह। एतिरी तुंहिंजी उमिरि बि नाहे, जेतिरो मूं सफ़र कयो आहे। सार सुॾका किताब तन्हाई, प्यार लुड़कनि जो काफ़िलो आहे। वाह। सार सुॾका किताब तन्हाई, प्यार लुड़कनि जो काफ़िलो आहे। ऐं तूं मोहबत खे हवस पियो सम्झी, तूं मोहबत खे हवस पियो सम्झी, तोखे दौलत जो ई नशो आहे। वाह। तूं मोहबत खे हवस पियो सम्झी, तोखे दौलत जो ई नशो आहे। ऐं छा प्यार में मिलणु ज़रूरी आहे, छा प्यार में मिलणु ज़रूरी आहे, कंहिं लिखियो ऐं किथे लिखियो आहे।
वाह वाह छा प्यार में मिलणु ज़रूरी आहे, कंहिं लिखियो ऐं किथे लिखियो आहे, ऐं मिल त महमूद जी ख़बर पवई, मिल त महमूद जी ख़बर पवई, तूं त तस्वीर में ॾिठो आहे। वाह 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 निंड सां पंहिंजो वास्तो न आहे, ख़्वाब में मूं में फ़ासिलो आहे। लाजवाब। खोड़ अहिड़ियूं शाइरियूं आहिनि जेके हिनमहिल मां जॾहिं शाइरीअ में ॾींहों ॾींहुं सफ़र करे रहियो आहियां त मूंखे पंहिंजूं पुराणियूं शाइरियूं सुठियूं बि लॻंदियूं आहिनि ऐं वरी उन्हनि में खोड़ ख़ामियूं बि नज़र ईंदियूं आहिनि। त माना मां ख़ुशी इन लिहाज़ खां थींदी आहे त मूंखे एतिरो इल्मु या कुल न हो, मां इहो लिखी वियुमि। ख़ामियूं इन लिहाज़ खां थींदियूं आहिनि त हिन वक़्तु जेको शाइरी जो सफ़र हले पियो उन लिहाज़ खां अञा खोड़ हिन में कमियूं पेशियूं आहिनि। इसमें छा आहे त इर्तिका जो इहो ई उसूल आहे त तव्हां वक़्त सां गॾु तराश बि आहियो। बिल्कुलु। हिकिड़ो हीरो आहे न, उहो किथां असांखे मिले थो, कंहिं पहाड़ तां बिल्कुलु या कंहिं जॻह तां, उहो हीरो तेसि ताईं कहिड़े कम जो जेसि ताईं उहो तराशियल न आहे। तराशबो आहे त हुन में हुस्न ईंदो आहे, ख़ूबसूरती ईंदी आहे। सो वक़्त सां गॾु इंसान बि ईअं ई तराशबे थो ऐं तब्दील बि थिए थो। हा। हिकिड़ो गज़ल तव्हां नज़र कयां थो, हिकु ख्वाब रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो। वाह वाह। हिकु ख्वाब रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो, विछड़ण बि मोहब्बत में तक़दीर जे पोयां हो। वाह। हिकु ख्वाब रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो, विछड़ण बि मोहब्बत में तक़दीर जे पोयां हो। ऐं तूं ज़ुल्फ़ संवारिया मूं तारीख़ लिखी सिंध जी, तूं ज़ुल्फ़ संवारिया मूं तारीख़ लिखी सिंध जी, सच काण उहो हथु अॼु ज़ंजीर जे पोयां हो। तो ज़ुल्फ़ संवारिया मूं तारीख़ लिखी सिंध जी, सच काण उहो हथु अॼु ज़ंजीर जे पोयां हो। ऐं अहसासु न थियो तोखे पर दर्द थियो मूंखे, अहसासु न थियो तोखे पर दर्द थियो मूंखे, तो झीर ॾिनो दिलि खे हर झीर जे पोयां हो। वाह वाह। अहसासु न थियो तोखे पर दर्द थियो मूंखे, तो झीर ॾिनो दिलि खे हर झीर जे पोयां हो। सभु वसल जा फ़ोटूं खोले राति ॾिठा आहिनि, सभु वसल जा फ़ोटूं खोले राति ॾिठा आहिनि, हर पहर विछोड़े जो तस्वीर जे पोयां हो। वाह 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 वाह। सभु वसल जा फ़ोटूं खोले राति ॾिठा आहिनि, हर पहर विछोड़े जो तस्वीर जे पोयां हो। ऐं कारण न पुछो रोअण जो, बसि नेण ॾिसो मुंहिंजा, कारण न पुछो रोअण जो, बसि नेण ॾिसो मुंहिंजा, मूं अक्स चिटियो तुंहिंजो हर नीर जे पोयां हो। वाह वाह। ऐं बेकार हयातीअ खां हुन मौत मथे सम्झो, बेकार हयातीअ खां हुन मौत मथे सम्झो, सुकरात ॾिठो वह खे तासीर जे पोयां हो। हाय। बेकार हयातीअ खां हुन मौत मथे सम्झो, सुकरात ॾिठो वह खे तासीर जे पोयां हो। ऐं महदूद कयो यादुनि तन्हाईअ ॾिनी आथत, महदूद कयो यादुनि ऐं तन्हाईअ ॾिनी आथत, महमूद तॾहिं ज़िंदा तहरीर जे पोयां हो। हिकु ख्वाब रुलियो तन्हा ताबीर जे पोयां हो, विछड़ण बि मोहब्बत में तक़दीर जे पोयां हो। लाजवाब लाजवाब। भला एॾे शानदार गज़ल खे कंहिं ॻायो आहे? इनखे गुनगुनायो आहे माहीन इस्बाणी। माहीन, अदी माहीन तमामु वॾो नालो आहे असांजी वॾी सिंधी हुनजी इंडस्ट्री जो। महिरबानी आहे, नवाज़िश आहे। हुन मुंहिंजा 2-3 गज़ल गुनगुनाया आहिनि, उन्हनि में हिकिड़ो इहो गज़ल बि उन्हनि गुनगुनायो आहे। त इहा ई शइ आहे, मां अॻूणे बि तव्हां सां गुफ़्तगू जे दौरान कई त जॾहिं तेसिताईं तव्हांजी तख़लीक़ सुठी न हूंदी, तव्हांजी तख़लीक़ न हूंदी न, तेसिताईं तव्हांखे कुझु बि शइ पज़ीराई उन शइ में न मिलंदी। जेसिताईं तव्हां पंहिंजे हिसे जो कमु सचाईअ सां कयो, कहिड़ो बि, अगरि तव्हांजो कमु सिर्फ़ु अंडो पचाइणी आहे न, उन में बि सचाई हुजे त सचाईअ सां अंडो त पचे न, त तव्हांजो किरदारु ज़ाहिर थी पवंदो। असल में मां बि अक्सर शाइर असांखे बि चवंदा आहिनि त अदी असांजो हीअ गज़ल कंहिंखे चओ त ॻाए वठे। मां ज़ाती तौर ते हिन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त चओ न त मुंहिंजी शाइरी ॻायो, अहिड़ी कयो जो तव्हांखे ॻाइण वारा मजबूर थी वञनि, या शाइरी पाण चए त बाबा मूंखे ॻायो। शाइरी में पाण हिकिड़ो आवाज़ु हूंदो आहे। ऐं जॾहिं का अपीलिंग शाइरी हूंदी आहे त यकीन कयो, असां बि जॾहिं पढ़ंदा आहियूं त अनेक इनबॉक्स भरियल हूंदी आहे असांजी शाइरी, असांजी शाइरी। उन मां को हिकिड़ो ख़्यालु
जेको दिमाग़ खे लॻंदो आहे त पोइ उहो पढ़ण जी बि कोशिशि कंदा आहियूं। त उहा ई ॻाल्हि आहे त शाइरी पाण चवे त मूंखे पढ़ो, शाइरी पाण चवे त मूंखे ॻायो, उहा शाइरी आहे। मुंहिंजी जेकी बि शाइरी ॻाइजी वई आहे उन में तक़रीबन ईअं ई थियो आहे त पाण ई उन्हनि ॻाई आहे। जेके क्लोज़ दोस्त आहिनि, वईस साहब आहे, इन सां सुठी दोस्ती बि आहे। हुजे वरी हिकिड़ी हा, उनखे पोइ मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां त हीअ शइ ॾिस त भला ॻाइण जे क़ाबिल आहे या इनखे ॻाए सघिजे थो या ॾिसो सुठी आहे, या माना हुनखे इशारो ॾींदो आहियां। पोइ हू पाण ई चवंदो आहे त हीअ ॾाढी सुठी आहे। पोइ जंहिं महिल फ़ुर्सत मिलंदी त उनखे ठाहे छॾींदो आहे या उनखे गुनगुनाईंदो आहे। त इहा ई सभु शइ आहे। हाणे खोड़ ॻाइणा आहिनि, ॿिया बि सुठा दोस्त बि आहिनि, पर उन्हनि खे मुंहिंजी दिलि न चवंदी आहे मां उन्हनि खे चवां मतां उहे चवनि त माना इलाज़ थो करे या एॾो कमज़ोर शाइर आहे जो मूंखे चवे थो ॻाइण जे लाइ। ऐं दोस्त अहिड़ा क्लोज़ सफ़ा, मां छा चवां, नालो नथो खणां, मशहूरु पर्सनैलिटी आहे। पोइ मां हुनखे चवंदो आहियां ॾिस माना तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मुंहिंजी तूं शाइरी न ॻाए त बि को मसइलो न आहे, पर जे मुंहिंजी शाइरी लाइक़ु आहे ऐं तुंहिंजो कमु ई ॻाइणु आहे त पोइ त मुंहिंजो हक़ु आहे न। उहो असां वटि जेकॾहिं मेरिट हुजे न, ऐं असां वटि जेकॾहिं इंसाफ़ हुजे त अलाए जे केतिरियूं शयूं ईअं किताबनि में बंदि पयूं आहिनि वरहनि खां, सदियुनि खां, कंहिं उन्हनि खे नाहे ॻायो। ऐं के वरी अहिड़ियूं शयूं आहिनि की अहिड़ा कलाम हूंदा आहिनि जेके सम्झ में ॻाल्हि हूंदी आहे, हीअ का ॻाइण जी शइ हुई, शाइर लिखियो छा आहे, ॻाइण वारे ॻायो छा आहे। कुझु ईअं शयूं बि हूंदियूं आहिनि। सो अगेन उहा ॻाल्हि आहे त मतिलबु लक हुजे ऐं इंसाफ़ हुजे त उहा शइ पाण ई पंहिंजे असल ताईं पहुची वेंदी आहे। सो तव्हांजूं शयूं बि यकीनन काफ़ी बिल्कुलु माण्हू इहे वक़्त सां गॾु हर शइ थिए पई। ऐं मां इन में अॻोणे बि ॻाल्हि कई त सचाईअ जो मिक़दारु जेको आहे उहो बरक़रार रखियो आहे त मां इन शइ तां हटां नथो। उन ई पंहिंजे तबियत ते ऐं उन ई पंहिंजे सोच ते आहियां त जॾहिं तव्हां पाण सुठो पढ़ंदव, सुठो लिखंदव, तव्हां पाण ई ज़ाहिर थी पवंदव, तव्हांखे पाण ई हर शइ जी स्टेज इज़त बि मिलंदी। तव्हां अगरि थोरो बि इन ख़ुशामंद वारे समाज जो हिसो थी वियो ऐं इलाज़ करणु या कंहिं माण्हू खे शाइरी चवणु, उहे बि शयूं थियनि थियूं उन्हनि माण्हुनि जूं, पर उहो मयार किथे ॻाल्हि खुलंदी त इहो चवंदो फलाणे मूंखे इलाज कया। न थोरा कणा थाली में भला। सो उहा ई ॻाल्हि आहे त तव्हांखे ठीकु आहे, हज़ार में बि लखनि जो मजमूओ न हुजे, हज़ारनि जो बि न हुजे, को हिकिड़ो माण्हू हुजे जेको क़दरदान हुजे त मां चवां थी उहो माण्हू करोड़नि खां क़दुरु बहितरु आहे। सो मे बी हिकिड़ो जेको असल माण्हू हूंदो आहे, कम वारो माण्हू हूंदो आहे, हुनजी ऑडियंस घटि हूंदी आहे, पर उहा ऑडियंस जेका हूंदी आहे उहा कम वारी हूंदी आहे, सम्झण वारी हूंदी आहे। बहरहाल शाइरी पहिरियों मां चाहींदसि त ॿुधायो, उन खां पोइ वरी हिकिड़ो सुवालु आहे जेको यको मुंहिंजे ज़हन में घुमे पियो, इन खां पहिरियों जो मुंहिंजा ख़्याल मुंतशिर थियनि। पहिरियों तव्हां शाइरी ॿुधायो। शाइरी हिकिड़ो गज़ल आहे त तोखे जे क़बूल न आहियां मां, एतिरो फज़ूल न आहियां मां। वाह। तोखे जे क़बूल न आहियां मां, एतिरो फज़ूल न आहियां मां, ऐं प्यार जो भरम रखियो आहे। प्यार जो भरम रखियो आहे, यार बेअसूल न आहियां मां। वाह। ऐं छो सजाई पंहिंजे दामन में, छो सजाई पंहिंजे दामन में, बर्थ या को फूल त न आहियां मां। ऐं तूं घुरे मिली वञे महमूद, तूं घुरी ऐं मिली वञे महमूद, एॾो बि मामूल न आहियां मां। वाह वाह। तोखे जे क़बूल न आहियां मां त एतिरो फज़ूल न आहियां मां। लाजवाब, लाजवाब, तमामु बहितरीनु। अच्छा, ख़्यालनि तां ॻाल्हि यादि आई त ख़्याल जॾहिं मुंतशिर थींदा आहिनि, मतिलबु कंहिं गज़ल जी का पहिरीं सिट आमद थी, उन खां पोइ ख़्याल वियो हलियो, उॾी वियो, छा कैफ़ियत हूंदी आहे ऐं कीअं उन्हनि मुंतशिर शयुनि खे यकजा कंदा आहियो? ख़्याल जॾहिं अचे थो न, वाक़ई उहो एतिरो नफ़ीस ऐं नाज़ुक हूंदो आहे, उन घड़ीअ जो ई ख़्यालु हूंदो आहे। उन घड़ीअ में माना अगरि तव्हां का विच में ॿी ॻाल्हि खे ऐड करे था छॾियो तोड़े ख़्याल जे ई अंदरि, या को अची थो वञे या का अहिड़ी ॿी कम में, उहा शइ जेकी वई उहा वापसि न ईंदी। वई सभई माना उनजी एतिरो, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके एतिरा पाबंद हूंदा आहिनि, जे अगरि रस्ते में आहिनि, सफ़र में आहिनि, कंहिं बि कम कारे आहिनि ऐं उन्हनि खे को अची थो वञे, उहो शइ नोट करे छॾींदा आहिनि। मुंहिंजी वरी इहा तबियत आहे त अगरि मूंखे अहिड़ो को ख़्यालु अची थो वञे त मां यादि करे छॾींदो आहियां पाण ई,
उहो शेर यादि अची वेंदो आहे। हाणे अलाए केतिरी अहिड़ी शाइरी आहे जेकी मां लिखी ई न आहे, माना मूंखे यादि आहे त मां इहो शेर हिते ईअं लिखियो। हाणे हिकिड़ो शेर हूअ गुज़रे थी त कमकार विसरी थो वञे, मोहबत में संसार विसरी थो वञे। वाह वाह। हाणे इहो शेर मूंखे बसि उहो मां इहो चयल आहे ऐं मां लिखियो न आहे, अॼु ताईं यादि आहे। अॼु ताईं किथे बि अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त मां हुनखे पढ़ंदो आहियां। अहिड़ियूं 50 खां 60 शाइरियूं आहिनि जेके 2 सिटनि ते, 4 सिटनि ते, 6 सिटनि ते सालनि खां ई पयूं आहिनि। उन्हनि जो उहो थाट आयो ई न आहे ऐं मां बि उन्हनि सां नाजाइज़ ई न आहे कई। उन्हनि खे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे, असीं सुरहाण जा गेसू सभा बणिजी संवारियूं था, कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं, न कंडनि खे खीखारियूं, न थुअरनि सां रखूं यारियूं, मगर राबेल जा नौकर ऐं गुलाबनि जा ग़ुलाम आहियूं। हाणे इहो ख़्यालु ई एतिरो आहे, इन खां मथे माना इहो गज़ल न, इहो चौसठिरो आहे। इन खां वधीक उस्ताद अगरि चाहियां त लिखियां, इहो मुंहिंजो ई हिकिड़ो ख़्यालु आहे, पर इनखे एतिरो छो जो इहो एतिरी हिनजी माना मज़ो, हिनजी लज़त बरक़रार रखी वई आहे। अच्छा, मां चयो तव्हां हिन महिल ताईं उन शयुनि खे लिखियो बि न आहे। ॾिसो, इंसानु आहे, इंसान जी मेमोरी हिकु टाइम ते हिकिड़े तरीक़े सां कमु कंदी आहे, वरी ॿिए तरीक़े सां। हाणे मिसाल तौर ते जेके असां नंढपण में शयूं यादि कयूं स्टिल यादि आहिनि। बिल्कुलु। कॉलेज टाइम वारियूं विसरी वियूं, यूनिवर्सिटी वारियूं हवा में उॾी वियूं। हाणे अलाए जे केतिरो ॻाल्हायूं था, का शइ ज़हन में नथी बीहे। तव्हांखे डपु न आहे थींदो त कॾहिं इहे ख़्याल जो ईअं उॾी विया आहियूं, का शइ मूं कलम बंदि न कई? कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे त मां सोचींदो आहियां त हाणे कॾहिं ईअं दोस्तीअ या किथे बि शाइरी ॿुधायूं था, उनजे दौरान का शइ मिस थिए थी, पोइ वरी मां उनखे कोशिशि कंदो आहियां उते ई छॾे ॾींदो आहियां त उहा जेतिरी ॿुधाए चुको आहियां न, उनजी लज़त ख़राबु न कंदो आहियां त हाणे मूंखां विसरी वई आहे, 2 मिंट बीहजो, त माना उहो पोयों जेको अॻिले माण्हूअ ॿुधो, उनजो जेको रधम मज़ो सहर में अचे पियो न, उन बीहारण खां पोइ उहो बि हुन खां हलियो वेंदो आहे। त पोइ लिखण जे दौरान अगरि का शइ हली थी वञे त उनजो पछताउ न आहे, अलाए केतिरियूं शयूं वयूं बि आहिनि। ऐं वरी हिकिड़ो इहो तकलीफ़ जो समुंड आहे, खोट बि न आहे थी वरी न, मतिलबु जेका शइ हाणे मिसाल तौर ते तव्हांखे यादि आहे, पने ते लाहींदा वञो। हा, कॾहिं त कमी ईंदी। हा, मां ॾिसो न, मां इहो शेर अगरि चिटिजी वियो न, ज़हन में का शइ लिखी न, उहा चिटिजी वई, बसि उहो हुन में फिक्स थी वियो। तव्हांजे ज़हन में फिक्स थी वियो, अलाह साईं तव्हांखे हयाती ॾिए, पर ज़िंदगी ॾाढी ग़ैर मुतवक़ा आहे, ॾाढी अनप्रिडिक्टेबल आहे। ऐं असांजा शाइर आहिनि, लाज़िम आहे, एॾा वॾा अज़ीम शाइर आहिनि, उहे हिन महिल जिस्मानी तौर ते कोन्हनि, पर उहे पंहिंजे कलाम में ज़िंदा आहिनि। इहे शयूं लिखतनि में मुंहिंजी हूअं शाइरी त जेकी आई थिंक हुजणु खपे। हा, मूं वटि जेकी शाइरी आहे पंहिंजी लिखियल, उहा त किताब में ई मां लिखंदो आहियां, डायरी मुंहिंजी आहे। हिकिड़ी ईअं ई को सफ़र दौरान किथे कचहरीअ में किथे ईअं का सिट अची थी वञे, उनखे मां यादि करे छॾींदो आहियां। पोइ जॾहिं वरी उहा शइ मुकमल थींदी या जंहिं ॾींहुं उनखे काग़ज़ ते उतारबो या उनजो को थाट ॿियो बि अची वियो, उनखे मुकमल करे पोइ महफ़ूज़ कबो। जे न त शेर जेतिरी उनजो जेतिरो वज़न आहे, ओतिरो मां मुंहिंजो ज़हन तस्लीम करे थो वञे, उनखे ॿुधाइण में बि तकलीफ़ नथी थिए, उहो यादि बि अची थो वञे। पर इहो अगरि इहो गज़ल हुजे ऐं आउं नथो लिखां त इहो आहे त पोइ उन में का शइ रहिजी वेंदी। ऐं कुझु पना आहिनि अहिड़ा जेके विखरी वेंदा आहिनि, त पोइ माण्हू घणनि सालनि खां पोइ मां पंहिंजी डायरी खोलींदो आहियां त को अहिड़ो पनो निकिरी ईंदो आहे, अड़े हे त मुंहिंजा ई अखरनि, मां हिनखे लिखियो ई न आहे। पोइ उहो पनो फोटू कढी पंहिंजी वरी आइडिया में सेव कंदो। मूंखे लॻंदो आहे त फेयर जेको असां जर्नल या डायरी रखंदा आहियूं, उन खां वधीक जेका कम वारी शइ हूंदी आहे न, उहो रफ रजिस्टर हूंदो आहे। उहो असांजे अजीबो ग़रीब अलाए कहिड़े कहिड़नि थॉट्स खे बर्दाश्त कंदो आहे। कॾहिं कॾहिं मूंखे यादि आहे, असां यूनिवर्सिटी में जॾहिं का टीचर बोरिंग लेक्चर ॾींदी हुई न, असां ईअं वटि लीका कढंदा हुआसीं। सो मां चवंदी आहियां त उहो जेको रफ रजिस्टर आहे न, उनखे सॼी ख़बर आहे असांजी नेचर, असांजी तबियत जी, त उहा वॾी कम जी शइ आहे। सो इन दिमाग़ त ठीकु आहे तव्हांजो, रफ रजिस्टर बि आहे, फेयर बि आहे, पर वरी बि हिकिड़ो रजिस्टर हुजणु खपे। बहरहाल, थैंक यू सो मच। अवां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो। इलाही सुठी कचहरी थी वॾे वक़्त खां पोइ अवां सां, ऐं इलाही सुठी शाइरी ॿुधी, घणियूं यादूं बि ताज़ियूं थी वियूं। सो थैंक यू। ऐं व्यूअर्स, उमेदु आहे अॼोको प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो, ऐं महमूद सां जेका कचहरी थी आहे उन यकीनन अव्हांखे मतिलबु अव्हांजे माइंड खे चेंज कयो हूंदो, ऐं शाइरी जेका अव्हां ॿुधी उहा अव्हांखे पसंदि आई हूंदी, अव्हां लुत्फ़अंदोज़ थिया हूंदो। हयाती बख़ैर, वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी
फ्राइडे ते हिकु नए महिमान सां गॾु नयूं ॻाल्हियूं, नवां ख़्याल। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह जे अमान में।